कलाकार की साल की 1699 में जाओ 1752 जाते हैं शाळेमध्ये काम दिसून येणार हे कळत आहे म्हणजे तारीखी अदबी सकाफती बस मंजर के समझा फायदेमंद थी सियासी तरह ही तो हिकिड़ो फैसले कुन दौर बड़े सवेर की तारीख में थोड़ी एशिया ऐं यूरोप की तारीख में आलमी सतह ते ही दौर हिकिड़े दौर जो ख़त्मे जो नुक़्तो हो ऐं ॿिए दौर जो आगाज़ नुक़्तो हो सिंध में करोड़ा दौर ने शुरुआत थी चुकी हिंदुस्तान में जॾहिं शाळकी जाओ तॾहिं औरंगज़ेब दखण रवानो थी पहिरें तव्हांखे ख़बर आहे त हिनखे मोकिलियो वियो उत्तर में मावरा नहर अफगानिस्तान जे इलाइक़े में जेके मवाद थी हुयूं उनखे गुज़रण जे लाइ उतां बि वापसि आयो 19 साल हिन अची शिवाजी जे पुट संभाजी खे हमलो कयो हो ऐं हुनखे क़तल कयो वई 19 साल बंदा बैरागी हुन खां पोइ बंदा बैरागी जो वाक़ियो जो बाद में मुग़ल दौर मोकिलाए रहियो हिंदुस्तान ऐं जीअं जीअं लतीफ़ साईं वॾो थींदो वियो हुन जवानी में ई नादर शाह 1739 में दिल्लीअ खे हमलो कयो हिंदुस्तान जे मुग़ल शहनशाह खे काबाड़ी भटकाई ख़तमु थी ऐं हुन खां तुर्त पोइ लतीफ़ साईं जी वफ़ात खां तुर्त पोइ 1765 में अहमद शाह अब्दाली मुग़लनि जी जाइनशीन कुवत यानी मराठा के तबाह कयो बालाजी पेशवा विश्वनाथ जे कमान में जेके मराठा फ़ौजियूं हुयूं उनखे नेस्त नाबूद करे अंग्रेज़ी वापारियुनि जे लाइ हिंदुस्तान में खोलियो इहो दौर मशरक़ में हिंदुस्तान में तुर्क ऐं मुग़ल हुकूमतनि जे ख़ात्मे जो दौर मुग़लनि जे ज़वाल जो दौर अफराद फड़ी दौर ॿिए पासे यूरोप में ही एज ऑफ एनलाइटनमेंट जो दौर क्रूज 17वीं सदी इन आकात में एज ऑफ रिफॉर्मेशन ऐं काउंटर रिफॉर्मेशन में मज़हबी सुधार जो दौर तंहिंखां में एज ऑफ डिस्कवरीज हो 1458 में तुर्कन कुस्तनतोया ते कब्ज़ो कयो गोभी जे रणपट मां मशरक़ खां वठी जेको रस्तो ईंदो हो यूरोप ऐं जावा चीन हिंदुस्तान जो जेको सामान यूरोप में वेंदो ख़ासि करे सामान मिठाइयूं शयूं शयूं उनजो रस्तो तुर्कनि बंदि करे छॾियो यूरोप जा वॾा वॾा शहर जिन में हिकिड़ी नई ॻाल्हि हुई त वापारियुनि जा शहर वापारियुनि जो जूं लीगूं वधियूं हुयूं हैंडशॉट लीग ऐं इटली जा वॾा शहर पाण में वधियूं हुयूं इटली में हिकिड़ो निज़ाम शुरू नओं थियो जंहिंखे पाण सरमाइदारी निज़ाम चऊं था जंहिंमें जागीरदारनि जे मुक़ाबले में जागीरदारनि सां मिड़ी वापारी हिकिड़ा पंहिंजा दरे घटि नई ख़ुदमुख्तियार शहर क़ाइमु कया जेके जागीरदारनि जे तसलुत न हुआ उन्हनि में वापारियुनि जो जेका ज़मीनूं हुयूं उहे वापार कंदा हुआ और उन्हनि जो महवर कुस्तनतोनिया 1658 में तुर्कनि को कब्ज़ो कयो रस्तो वधी नए रस्ते खोलण लाइ एज ऑफ डिस्कवरी शुरू थी 19वीं सदी में यानी 14वीं सदी जे आख़िर वारे 1496 में कोलंबस अमेरिका जो रस्तो खोले रखियो 98 में वास्को डी गामा हिंदुस्तान जी तरफ़ आयो ऐं पोइ दौर शुरू थी वियो जंहिंखां पोइ समुंड जे रस्ते मग़रब जो सरमाइदार निज़ाम मग़रब जो वापारी निज़ाम ओभर में फैलियो चीन ते कब्ज़ो थियो जापान खे अॻिते पहुतो यानी साम्राज्य जे सभिनी खंडनि में फैलजण जो दौर शुरू थियो उनखां तुर्त पोइ जेके नवां ख़्याल आया ऐं इहे मैदान जे खुलिया वास्को डी गामा कोलंबस उहे ॿिया माण्हू ऐं ॾखण अफ्रीका ते ॾखण अमेरिका में माण्हू वॾो दौर आहे
उनखां पोइ मज़हबी उथल पाथल आई ऐं 1522 में यानी 16वीं सदी में मार्टिन ल्यूथर चर्च जे मथां पंहिंजूं ॿावीह थीसिस हयूं त पोप सही न आहे, ग़लति आहे। अहिड़ी तरह सां पोप जी जेका बालादस्ती हुई, मज़हबी जेका रूहानी आमलियत हुई यूरोप ते, तंहिंखे चैलेंज कयो। उन जे जवाब में जल्दी काउंटर रिफॉर्मेशन थी, यानी जवाबी हमलो कयो वियो रूहानी आमलियत जे तरफ़ां। इहो सॼो सदी जेका आहे 16वीं सदी जे पछाड़े ताईं लतीफ़ साईं जे ज़मन जे दौर ताईं ज़बरदस्त खूनी जंगियूं हलियूं, जंहिंजी इंतहा पछाड़ी जो ट्रीटी ऑफ वेस्टफालिया थी, जंहिंमें हिक ॿिए खे बर्दाश्त करण जी ॻाल्हि थी त ईसाई सुन्नी जेके शियनि खे बर्दाश्त कंदा, उहे उन्हनि खे बर्दाश्त कंदा, तॾहिं वञी हिकु क़िस्म जो ट्राक थियो कैथोलिक्स ऐं प्रोटेस्टेंट्स विच में। पर इहो सॼो यूरोप में उथल पाथल जो दौर आहे, नवनि ख़्यालनि जो दौर आहे, नयनि साइंसनि जो दौर आहे। इन खां अॻु में 13वीं सदी में रेनेसांस शुरू थी चुकी हुई, आस्ते आस्ते थोरो थोरो 1524 धारे बोकेशो जो जनम थियो। इन दौर में मार्टिन ल्यूथर हिकिड़े पासे हो, ॿिए पासे बोकेशो हो ऐं पेट्रार्क ॿ बानी नई जागृता, हाणे माण्हू जागृता आहे, रेनेसांस माना जागृता आहे, नई जागृता जो दौर, जंहिंमें यूरोप जागृता जो माना छा आहे, उन्हनि माण्हुनि जो मुफ़क्करनि जो अदीबनि शाइरनि जो ख़्यालु हो त यूरोप जी असुल ॼाण ऐं सम्झ ऐं ज़िंदगी ईसाई मज़हब जे अचण खां अॻु में, ईसाई मज़हब जे अचण खां पोइ हिकिड़ो दौर सदियूं सदियूं शुरू थियो, जंहिंखे एज ऑफ डार्कनेस ॿुधायो। इन खां अॻु में हज़रत ईसा जे ॼमण खां वठी 800 साल अॻु पाण खे होमर मिले। होमर खां पोइ जो दौर शुरू थिए थो यूनान जी अज़मत जो दौर आहे, जंहिंमें यूनानी साइंस आहे, सक्रात आहे, अरिस्टो आहे, यूरिपाइड्स आहे, एरिस्टोटल आहे, अदीब, शायर, फसी बयान, मुकर्रर, जनरल, सियासतदान, पेरिकल्स जहिड़ा यूरोप जो शानदार दौर। तंहिंखां पोइ रोम जो दौर, सुप्रीमेसी ऑफ लॉ, लॉजिक, रेटोरिक, जंगियूं, इंजीनियरिंग, रोम जी इंजीनियरिंग, रोम जा रोड ऐं रस्ता। यूरोप जो ख़्यालु हो, यूरोप जे मुफ़क्कर सुठे माण्हुनि जो ख़्यालु हो त यूरोप जे असुल वरसो यूनान ऐं रोम वारो वरसो ईसाइनि जे अचण जे करे उहो वरसो वरी दफ़न थी वियो, मौल हालत में बंदि थी वियो। तंहिं करे ॿिनि माण्हुनि जी अॻुवानी हेठि पेट्रार्क ऐं बोकेशो, पेट्रार्क इल्म जे मैदान में, बोकेशो अफ़साने जे मैदान में हिकिड़े नए दौर जो आगाज़ कयो, जंहिंखे असीं रेनेसांस या जागृता चऊं। इन जागृता जो इज़हार न रुॻो अदब में थियो, न रुॻो युग में थियो, पर उनजो इज़हार पेंटिंग में थियो, राग में थियो, मौसीक़ी में थियो, नई सियासत में थियो, नवनि रवैयनि में थियो, नवनि आदर्शनि में थियो, यूनिवर्सल मैन जो तस्वुर प्राप्त थियो, आलमगीर इंसान, सब तरफ़ो इंसान, घण तरफ़ो इंसान, तस्वुर जेके इंसान जा समाज जे बारे में हुआ, माण्हू आसमान जे बारे में सोचण जे बदिरां ज़मीननि जे बारे में शुरू कयो ऐं उन दौर खे असीं शुरूआती दौर में, इहो सॼो दौर रेनेसांस जो आहे, हिन जा तह, हिन जा परत पहिरियों ह्यूमनिज़म जो दौर आहे, यानी आसमानी ख़लान जी सोचण जे बदिरां इंसान बाबति सोचो। इंसान जो चहिरो कहिड़ो आहे, इंसान जी सूरत कहिड़ी आहे, इंसान जी बॉडी कहिड़ी आहे, इंसान जो जिस्म कीअं आहे, इंसान कीअं ठहियलु आहे, सॼी तवजह जो, अदब जो, शाइरी जो, फन जो वक़्तु आसमान जा वली ऐं पैगंबर ऐं औलिया उन्हनि जे बदिरां, बल्कि उन्हनि सां गॾोगॾु इंसान। इहे तहरीकूं यूरोप में तमामु ज़बरदस्त हलियूं। उन्हनि नुक़्ते अरूज जेको चयो तुर्कनि जे ज़माने खां पोइ डिस्कवरीज़ थियूं ऐं साम्राज्य पैदा थियूं, कॉलोनियलिज़म पैदा थी, इन्हनि मुल्कनि में कब्ज़ो करणु शुरू कयो। 17वीं सदी अहिड़ी दौर हुई जंहिंखे रची रास थी यूरोप इहे सभु ॻाल्हियूं तब्दीलियूं इंग्लैंड में एरेस्मस, इंग्लैंड में इनकलाब आया, उन सभिनी मैग्ना कार्टा, बिल ऑफ ह्यूमन राइट्स, जमहूरियत जो दौर शुरू थियो, नवनि ख़्यालनि जो थियो, नओं अदब थियो, शेक्सपियर अची चुको हो, लतीफ़ खां अॻु में न्यूटन थी चुको हो, हिकिड़ो फू जवानी में यूरोप पहुतो हो ऐं 17वीं सदी जे आगाज़ में जॾहिं लतीफ़ जी उमिरि 11 साल हुई तॾहिं यूरोप पंहिंजे हिकिड़े बुलंद तरीन चोटियुनि जे तरफ़ रवानो थी चुको हो। 17वीं सदी शुरू ऐं ओभर एशिया पंहिंजे ज़वान तरफ़ पियो थियो। इहा ॻाल्हि हिते पाण कंदा आहियूं त 500 सदी ईस्वी खां अॻु में
खां वठी तक़रीबन 1500 सालनि ताईं एशिया यूरोप ते हावी करीब करीब इहो जेको 1498 जो दौर आहे इहो हद फासिल आहे जंहिंमें एशिया जी यूरोप जे तरफ़ां बरतरी उहा ख़तमु थी ऐं यूरोप जंहिंजो आगाज़ जो वॾो नुक़्तो ईरानी सल्तनत जो क़ाइमु थियणु ऐं ईरान जो मावरा नहर खां वठी बास्को समुंड ताईं क़ाइमु हुजणु ऐं इटली ऐं माल्टा इन्हनि इलाइक़नि ते क़ाबिज़ हुजणु ईरानी शहनशाह जो अफ्रीका ताईं फैलिजणु ईरानी शहनशाह जे मिस्र ताबे हुजणु माल्टा यूनान तुर्की ये सभु इलाइक़ा ईरानी शहनशाह जे माथे अथव इहो दौर काफ़ी अर्से ताईं हलियो ऐं 15वीं सदी ताईं ऐं जेके सलीबी लड़ायूं थियूं इन्हनि ताईं ओभर वधीक हो ओभर ताक़त वारो ओभर पैसा हुआ और दौलत हुई निज़ाम हो चङी क़ुवतूं हुयूं फ़क़ति शाम जी हिकिड़ी हुकूमत यूरोप से की शिकस्त में तव्हां ॾिठो सलाहुद्दीन अयूबी जी अॻवानीअ भाई हिकिड़ी लड़ाई हुई ॿिए पासे फ्रांस हो इंग्लैंड हो इटली हो यूरोप हो हिते फ़क़ति ऐं सेकेंड क्लास जो जनरल हो तव्हांखे ख़बर आहे सलाहुद्दीन को नेपोलियन कोन हो को सिकंदर कोन हो सलाहुद्दीन को तैमूरलंग कोन हो मीडियाकर क़िस्म जो जनरल हो जनरल बेसिस में फौजी मीडिया खां सलाहुद्दीन वॾो जनरल न हो मुंतज़म हो जो सभु हो जगानू माण्हू हो पर सुठो जनरल न हो त इहा हद फासिल आहे जॾहिं यूरोप ऐं उन दौर में इक़्तिसादी तरह जी सूरत हाल इहो हुई त सिंध ऐं हिंदुस्तान जे कपिड़े ते इंग्लैंड प्रोटेक्टिव टैरिफ्स ठाहिनि यानी हिते जो कपिड़ो सुठो हो उहो कपिड़ो यूरोप में हलियो थिए इंग्लैंड में मैनचेस्टर में कपिड़े जो कारखाना शुरू थिया उहो कपिड़ो खोरो उहो घटि वधियो उहो इंग्लैंड यूरोप जे मुल्कनि ठहियो पर इंग्लैंड जे माण्हू न थियो तंहिं करे चऊं जेकॾहिं सिंध ऐं हिंद मां कपिड़ो ईंदो त कोई असां कपिड़ो न हलंदो तंहिं करे उन्हनि जी कोटा ते बंदि शुरू तव्हांजो लतीफ़ साईं जी उमिरि में मुकमल तरह हिंद ऐं सिंध जे कपिड़े ते बंदिश विझी वई त बाबा हीउ कपिड़ो सस्तो आहे सुठो आहे हीउ जे आयो असांजो बाबा न आहे तंहिं करे उहो बंदि करे छॾियो यूरोप इक़्तिसादी तरह मस न उभरियो असांजे उत्तर पासे रूस में पीटर आज़म जे अॻवानीअ रूस नए सिरो मंगोलनि जी तबाही खां पोइ स्वीडन जी तबाही खां पोइ नओं दौर शुरू थियो ऐं उनजो पहिरियों शाइरी मुश्किल बाद में आयो उनमें पहिरीं इब्तदाई क़िस्म जी शाइरी थी ऐं यूरोप में वो तमामु वॾो माण्हू पैदा थियो जेको साइंसदान हो शाइर हो अहले कलम हो पर उहो शुरूआती दौर तव्हां ॾिसंदो त उनमें उहे ख़्याल न हुआ जिन जी पाण नाराज़ था कयो 9वीं सदी ईस्वी में हिंदुस्तान के भक्ति तारीख़ जो पेशवा शंकराचार्य पैदा थियो इहो दौर आहे जेको मशरक़ वस्ता में मशहूर मारूफ़ खलीफ़े हारून रशीद जो दौर आहे मामून रशीद मुसलमानी दुनिया में अक़ली तारीख़ शुरू थी चुकी हुई उन ज़माने में जॾहिं हिते अक़ली तारीख़ पैदा थी हुई उन ज़माने में हिंदुस्तान में करीब करीब उन ज़माने में अक़ली तारीख़ अद्वियत ऐं दुवियत जी तारीख़ ख़ुदा हिकिड़ो आहे उनजो नूर साॻियो आहे या उनजो नूर ॿियो आहे ख़ुदा जो सिफ़तूं कहिड़ियूं थियनि ते बैस हिंदुस्तान जे में क्लासिकल बैस जेको जॾहिं नतीजो तौरु वॾा वॾा शाइर तुलसीदास मीराबाई या वॾा थिया रामानुज ॿियो मुफ़क्कर आहे जॾहिं मूं त नज़र आहे लतीफ़ जे इन दौर में लतीफ़ पैदा थियो लतीफ़ जे शाइरीअ जा सभु चश्मा जिन में असीं शुमार कयूं था पहिरियों सभ खां पहिरियों लतीफ़ जे शाइरी जो सभु चश्मो सिंधी शाइरी हुनजे दौर जा पहिरियां गाहनि सां ॻाल्हाइण वारो दौर आहे सुमंग चारण आहे जंहिंजो गाहनि सां ॻाल्हाइण जो शाइरी जो क़िस्म आहे ऐं दोदे जनेसर जे कहावतुनि जो दौर आहे गाहनि सां ॻाल्हाइण इब्तिदाई सिंधी शाइरी आहे निहायत ख़ूबसूरत आहे माण्हुनि जे ख़्याल में त फ़क़ति ग़ज़ल ई मुस्तरद शाइरी आहे या फ़क़ति बैत ई मुस्तरद शाइरी आहे या शाइरीअ जा या फ़न जा हिकिड़ा क़िस्म थियनि था इहो हाणे ॻाल्हाइण जो दलील आहे गाहनि सां ॻाल्हाइण में जेकी शाइरियूं आहिनि उहे एॾो अज़ीम शाइरीअ ते मुश्तमिल आहिनि जहिड़ो कंहिं ॿिए क़िस्म जो शाइरी तव्हांखे असांखे मालूम आहे त फ्रांस जी अज़ीम शाइरी भटनि ऐं चारनि जी शयुनि ते ॿाहिरि शुरू थी अञा ताईं उहा क़दीम लोक शाइरी फ्रांस जी शाइरी जो असास ऐं बुनियादु यूरोप जी शाइरीअ जा बुनियाद भटनि ऐं चारनि जेके कंदा उन्हनि जी शाइरी ते ॿुधायो साॻी तरह सां इहा वारदात असां वटि ऐं हिंदी शाइरी में ऐं संस्कृत शाइरी में कीअं थी तंहिं करे असांजी शाइरी जो पहिरियों को सुफ़ून हुन खां वठी रिज़वीअ ताईं
इन विच में जेकी इहा शाइर आया काज़ी काज़म तमामु वॾो शाइर आहे, उन शाह करीम तमामु वॾो शाइर, टियों शाइर शाह रिज़वी आहे, उहो तमामु वॾो शाइर आहे, टे मेजर शाइर हिन दौरान में। इन्हनि जा शेर लतीफ़ जे रिसालनि में गॾु आहिनि ऐं उहे लतीफ़ जे शेरनि जे मुक़ाबले में रखी सघनि था। उन्हनि जी फिक्री बुनियाद तमामु मज़बूत आहे। काज़ी काज़म जो शेर कंस कदूरी काफ़िया जे पढ़ी परूनी सभु तकर मंझी माकोड़ी कुओ में वेठी कचे हो, तमामु वॾे पाए जो शेर आहे, जंहिंखे लतीफ़ जे कंहिं शेर जे साम्हूं बीह सघे थो। आयल शाह करीम जो शेर आहे, आयल सोन रत सुहाणे काम विसहे सुते हुअण गॾु या जागम ता नाच करी। ये तमामु ॾुखिया शेर ऐं लतीफ़ साहिब जे शेरनि जे रिसालनि में केतिरा शेर इन शाइरनि लाइ आया आहिनि। माण्हू सम्झा था इहे लतीफ़ साहिब जा शेर हिन मां ई सम्झी सघे थो त इहे शेर कहिड़े पाए थो। इहे मेजर शाइर भागू बान तराहतनि जे शेरनि में सुमम चार खां वरी भागू बान अरिड़हं तक तराड़ जा ॾाढा नंगर मथड़े तां तब टकर टरो थी न थी जो जबल समा साण वठणीअ कुमरा जीअं कोधा गाह वन। तमामु आला दर्जे जी शाइरी आहे। असां वटि दास्तान जी रिवायत आहे जेका पंजाब ते दास्तान जी वॾी रिवायत हावी रिवायत बैतन में काफ़ियुनि जी न आहे पर दास्तान जी रिवायत आहे। असां वटि रिवायत क़दरे कमज़ोर आहे पर तब उहा तमामु नुमाया आहे। मसलन हफ़ीज़ तीवणूं जी शाइरी भले सोढो थियो सुंबरी कोको साहिल कर त मौत ॾियार मूंझणी आहियां तो आधर हाणे हिकु दिलनि में पत्र परवर नाम डीरे ते चढ़ो करे अलाह कर वो कुकूड़ी फ्राक मां जो कारीगर कर वाट वञण जी न लॻे पिया बखरी खोड़ ख़बर ममू कूम कोट पटवा जरगा जनावर ॿाहिरि परां पुछड़ियूं ॿियो आफ़तूं अॼुकल्ह। तमामु बेमिसाल शाइर जंहिंजी भेट असीं मियां मोहम्मद सां ऐं ॿियनि दास्तान को शाइर न करे सघे। वॾी रिवायत आहे हिननि दास्तान जी रिवायत जो क़दुरु न कयो आहे। माण्हू को शाह लतीफ़ लतीफ़ कंदा बदकिस्मती सां कोन्हे ख़बर कान्हे त शाह लतीफ़ अकेलो शाइर न आहे ऐं सम्झा केतिरा शाइर आहिनि जेके पंहिंजे सर शाह लतीफ़ जे भरिसां बिल्कुलु बराबरि हलनि था पंहिंजे फन में ऐं उन्हनि में लतीफ़ साईं कोन्हे ऐं ख़ुदि बरे सरीर हिंदुस्तान जी शाइरी में जी मौक़े कयो ॿई दफ़े चयो केतिरा अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन जे मुक़ाबले में लतीफ़ साईं उन्हनि मैदान में मतिलबु लतीफ़ साईं ग़ज़ल जो शाइर न हो, दास्तान जो शाइर न हो, ॻाहनि जो शाइर न हो। मुंहिंजो हिकिड़ो शेर ख्वाजा फरीद जो आहे, मेरा यार बि तूं दिलदार बि तूं, हिन जे साम्हूं केतिरा चैप्टर जेके आहिनि बाब आहिनि उहे हुनजे मुक़ाबले में ॾियारे सघनि था। हेॾो वॾी तख़लीक़ आहे ऐं उन्हनि जी वॾी बरे सग़ीर में तमामु वॾी आहिनि। तंहिं करे शाइरी में नंढो वॾे जी भेट करण में सम्झी ई ॻाल्हि थींदी। वॾा वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि हुन खां पोइ अॻु में हिते इहा ॻाल्हि नोट करणु खपे लतीफ़ साईं ॿ वॾा शाइर बरे सग़ीर जा वॾा थिया। उहो हो बुले शाह, बेमिसाल जगान, रूहानी आमिर जो दुश्मन, शाइर बेबदल ऐं चाहणा अंदाज़ सां जंहिं ॻाल्हि ते लतीफ़ साईं जो दौर में उहा ॻाल्हि न कई आहे। जे तूं गाज़ी बनना लख बंद तलवार पहला मुला मार के पिछों काफ़र एक मुंहिंजो बेमिसाल रूहानी आमिर के ख़िलाफ़ जेका उन सॼियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। लतीफ़ साईं जो पेशवा हो शाह हुसैन बुरियां 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 में लोका बुरियां नाल न पए प्रेम कटोरी अछो उतरी नाल सजण दे बीती ज्यों बीती सजना ज्यों बीती सुर्त की सुई प्रीत का धागा चुमा गुदड़ी पीती सीती ज्यों बीती सजना ज्यों बीती। शाह हुसैन जो तमामु वॾो असरु आहे लतीफ़ साईं ते। त हिकिड़ी सिंधी रिवायत आहे उन सां गॾु पंजाब जे तसवुफ़ जी तमामु मुश्किल रिवायत आहे जंहिंजो सभिनी जो अॻवान गुरु नानक आहे। उन खां पोइ असां वटि उन रिवायत खे इन सूफ़ियाने भक्ति तरीक़े जो ॿियो कचरा कंदड़ गुरु नानक आहे। हिकु नूर थी सभु जॻह उपजिया, क्या बुरे क्या मंदे क्या सुठे। उन खां पोइ वॾो ज़बरदस्त वॾो शाइर आहे असांजो बाबा फरीद। मैं जानिया दुख मुझको दुख सवाई जब
ऊंचे चढ़ के देखिया घर घर इहा आग सिंधी साइकी जो इंतजार जगान शायर वॾो सूफ़ी वॾो इंसान दोस्त वरी विमल तारीख़ जो बानी पर सगीर जी बुनियाद विझंदड़ तसव्वुफ़ जे सभ खां आला तरीन उॾाम जो बानी विझंदड़ बुनियाद विझंदड़ चिश्ती तरीक़ो सभ खां वधीक इंसानी दोस्ती खे वेझो अचे थो सोरावर्दी ऐं ॿियनि नक्शबंदी जे पेट में हिकिड़ी रिवायत सिंध जी ॿी पंजाब जे सूफ़ी शाइरनि जी शाह हुसैन खां में गुरु नानक सां वठी तंहिंखां पोइ हिंदी शाइरी 1521 धारे जाम हिंदे जे ज़माने में उन खां अॻु में मीराबाई पैदा थी हुई नंढी छोकिरी हुन ज़माने में जॾहिं जाम हूंदो सम्झो मतिलबु उनजी शाइरी आहे इहा शाइरी ख़ासि करे जेका असांखे वेझो आई उहा मराठी ऐं गुजराती में वधीक आई हिंदी में उहा थोरी परभर हुई हिकु ॿोलियूं हुननि रामानंद ऐं ॿिया सूरदास ॿिया शाइर मराठा शाइर इहे असांखे वधीक वेझा आहिनि हिननि हिंदी में बि शेर चया मराठी में बि चया त अहिड़ा वाक्य असांखे सम्झ में आया कि उनजी रिवायत राजस्थान मां थींदी असांखे पए थी चारती खे मुतासिर करण वारी ॿी रिवायत ईरानी शाइरी ईरानी तसव्वुफ़ वारी शाइरी जंहिंजो बानी अबुल खैर आहे ॾाढा वॾा शाइर सदी कंहिं हद ताईं गज़ल जी रिवायत आहे पर हाफ़िज़ ऐं रूमी हुनजा वॾा आलमबरदार आहिनि ॿई ॿिन्ही खां लतीफ़ साईं इंतिहाई मुतासिर हो ऐं फ़ारसीअ जा केतिरा घाड़ेटा लतीफ़ साईं जी वेझा अचनि था केतिरा ख़्याल विझनि था वेझा अचनि था इन्हनि खां मुतासिर थियो आहे ॿोली सुठो आहे कबीर खां मुतासिर थियो आहे शाह हुसैन खां मुतासिर थियो आहे सिंधी शाइरी खां मुतासिर थियो आहे इन्हनि माण्हू सम्झनि था त जेके वॾा शाइर पैदा थियनि था या वॾा माण्हू पैदा थियनि था इहे आसमान में पैदा थियनि था ईअं न आहे ऐं उन्हनि खे माण्हू अजीब ग़रीब करके पेश करणु ड्रामाई अंदाज़ में पेश करणु बेपहाड़ी बल वांगुरु पेश करण में वॾो फ़ख़्रु था महसूसु कनि के चवंदा उम्मी हो अणजान हो को बि सम्झो माण्हू मौजनि जा पुॼारी आहिनि तंहिं करे तसलसल आहिस्ते आहिस्ते शयुनि जो वधणु शयुनि खां मुतासिर थी हिस्टोरिक बैकग्राउंड में अचणु शयुनि जो पहिरीं न हुजणु पोइ आहिस्ते पैदा थियणु पोइ हिक ॿिए खां मुतासिर थियणु ऐं काइनात जो वॾे में वॾो बुनियादी उसूल आहे त शयूं ऐं फिनोमिनास माजराऊं कैफ़ियतूं हिक ॿिए खां मुतासिर थियनि थियूं हिक ॿिए खे मुतासिर कनि थियूं हिक ॿिए खे तब्दील करण में मदद कनि थियूं ऐं हिक ॿिए में समाए थिंग्स आर इंटरडिपेंडेंट इंटरकनेक्टेड एंड इंटरपेनिट्रेट शयूं हिक ॿिए खे जीअं मुतासिर कनि थियूं इन खां बि नफ़ी करणु चाहिनि था जीअं मसइलो इस्लाम जे बारे में ॻाल्हि आहे त हुज़ूर जो ओचितो पैगंबर थिया ऐं हुन खां अॻु में अरब में का बि अहिड़ी शइ कान हुई हालांकि इहा ॻाल्हि खण ॼाण जो बदिल आहे हुज़ूर जे खां अॻु में मशहूरु हनीफ़ पैदा थिया जिन अरब जे मज़हब खां इनकार कयो ऐं उहो इंतिहाई ज़बरदस्त माण्हू हुन मां हिकिड़ो हज़रत उमर जो अज़ीम ऐं हुनजे बारे में मशहूरु आहे त हुन काबे खे हथ ई चयो ऐं अलाह मूंखे ख़बर न आहे त वञी कीअं इबादत करियां मूंखे तोसां बेपनाह मोहबत आहे मूंखे ख़बर न आहे तोसां मिलाप जो कहिड़ो रस्तो आहे ऐं काबे जे चूंडनि खे हथ विझी बीह रहियो त हर शइ जो तसलसल आहे हुन में हनीफ़नि जो वॾो तसलसल हो उहो ॿार में जुदा लिखी मिलंदा हुआ ऐं उहा पंहिंजी जाइ ते मुस्तरद आहे रवायत आहे जंहिंखे असांजा मुला खणणु नथा चाहिनि हालांकि हुज़ूर जी ज़िंदगी जे सभु खां जेको पहिरियों किताबु मुस्तरद किताबु आहे उहो आहे इब्न इसहाक़ उन इब्न इसहाक़ जो किताब जो नुस्ख़ो मिले नथो मिस्र में ऐं पेरिस में इब्न इसहाक़ खां तयारु करे इब्न हिशाम जो नुस्ख़ो आहे उन में इहे ॻाल्हियूं वज़ाहत सां वधीक तफ़सील सां उहे आहिनि ऐं हज़रत अबू तालिब जा मशहूरु क़सीदा आहिनि तारीख़ी उहे इब्न हिशाम में आहिनि तव्हां पढ़ंदो तमामु वॾा वर्क्स ऑफ आर्ट आहिनि ऐं तबलीग जा शाहकार आहिनि पोइ तव्हांखे ख़बर पवंदी अबू तालिब कहिड़ी पाए माण्हू हुन में घुमनि करणु भरे अलाए कोन भरे पर अबू तालिब छा हो उन जी शख़्सियत ते वीचार करण ते तव्हां सम्झण जी कोशिशि करियो तव्हांखे इब्न हिशाम मिलंदो त अहिड़ी तरह सां लतीफ़ साईं जा पेशवा हुआ इहे रवायतूं हुयूं इन्हनि खां मुतासिर थियो इन्हनि खां सिखियो इन्हनि खे असर ठाहियो ऐं उन्हनि खां इंस्पायर थियो
हिकिड़ी रवाज जेका लतीफ़ साईं में आहे, जेका ग़रीब दोस्ती आहे, ग़रीब नवाज़ी न, ग़रीब नवाज़ी ऐं ग़रीब दोस्ती में फ़र्क़ु आहे। ग़रीब खे नवाज़ींदा आहिनि, मथे तरफ़ कंदा आहिनि, जेके उन्हनि सां गॾु कोन थींदा आहिनि, उन्हनि मज़ा पाण खे कोन सम्झंदा आहिनि, उन्हनि सां हिकु न हूंदा आहिनि, तूं मथे नवाज़ छो? लतीफ़ साईं जी रवायत ग़रीब नवाज़ी जी नाहे, ग़रीब दोस्ती जी आहे। ग़रीब मज़ा हुजणा ग़रीब दोस्ती खां मथां आहे। जो को ॻाल्हि उहा शाह करीम कान्हे। शाह करीम जी ज़िंदगी तव्हांखे ख़बर हूंदी, महिमान वटि ईंदा हुआ, बसि कुझु कोन हूंदो हो, पोइ गॾ ते चढ़ंदो हो, पोइ पाड़ी मां पिनंदो हो अटो पिनी अन्न वठी, पोइ घर मानी पचाए महिमान खे खाए। इहा जेका नेहछाई जी, ग़ुरबत जी, अफ़लास जी, नेहछाई जी, गादीअ ते वेहण जी, ग़रीब दुनिया में ग़रीब तरीन माण्हू थियण जी रिवायत जेका वक़्त में मिली आहे शाह करीम खे, उहा पंहिंजे ॾाॾे वटां मिली आहे ऐं पाण उन रिवायत खे मुस्तक़बिल नमूने कयो। उनजा असर हुआ जेके लतीफ़ जी शाइरी में मिलनि था ऐं उनजी शाइरी खां लतीफ़ साईं तमामु घणो मिलंदा। उन दुनिया जी शाइरी ते असीं जेकॾहिं वीचार था कयूं त हुस्न इश्क़ जा लाखानी दास्तान में होमर जे ज़माने खां वठी हिन जो पहिरियों अदीम तरीन शाइर होमर आहे, जेको मूं अर्ज़ु कयो 8 सदियूं क़ब्ल मसीह थी। उमर जो इहे अहमद जा दास्तान जेके आहिनि से मशहूरु आहिनि सॼी यूरोपी शाइरी जो, सॼी दुनिया जी शाइरी जो अमल। जीअं असां वटि संस्कृत शाइरी जो बुनियादु 1वीं सदी में थियो, जीअं असां वटि अरबी शाइरीअ जो वॾो शाइर इम्रुल कैस 5वीं सदी में शुरू थियो, जीअं असां फारसी शाइरी तुज़की जे ज़माने खां शुरू थिए थी, उहा तक़रीबन 11वीं सदी में शुरू थिए थी, पहिरियों वॾो शाइर अचे थो। तीअं असीं ॾिसूं था त यूनान जे उहे ज़मीन जी शाइरीअ जो पहिरियों शाइर 8 सदियूं क़ब्ल मसीह शुरू थिए थो, उहो होमर आहे। सॼी दुनिया जे शाइरनि जे शाइरी में केतिरा मौज़ू साॻिया आहिनि। मसलन मोहबत जो मौज़ू साॻियो आहे, इश्क़ जो मौज़ू साॻियो आहे, सोन छोकिरियुनि ऐं सोननि माण्हुनि खां सवाइ जानबार जोधनि ऐं सूरमनि जो मौज़ू सभिनी वटि आहे। कुदरत जे सूंहं जो मौज़ू बाद में असांखे मिले थो ऐं हुनजो को मिसाल संस्कृत शाइरी सां मुक़ाबिलो थी करे सघे। हर शाइरी जो पंहिंजो पंहिंजो मिसाल आहे। नफ़ासत, कुदरती सूंहं, इंसानी जज़्बनि जी बारीकी, उहा संस्कृत शाइरी में ख़ासि। ख़्यालनि जो तफ़क्कुरियत में फ़िक्र हुजे, उहो होमर आहे यूनानी शाइरी आहे, ऐं उहा रोमी शाइरी में तफ़क्कुर, सोच, ख़्याल। साॻी तरह सां जेका शोखी असांजे ईरानी शाइरी मिलंदी, हाफ़िज़ जिते हूंदो, जिते रोमी ॻाल्हि कंदो, उते यूरोप में अॼु मूंसां हिकिड़ो इंग्लैंड दोस्त मिलियो, मुंहिंजो तव्हां तमामु घणियूं ॻाल्हियूं जेके असांजे क़ौम खां, असांजे मशरक़ जे माण्हुनि खां तमामु मथे आहे। पर केतिरियूं शयूं आहिनि जीअं यूनान मशरक़ में थी नथो सघे, यूनान दुनिया में थी नथो सघे, यूनान जहिड़ी क़ौम थींदी कान, थी सघे ई नथी अहिड़ी क़ौम अॼु जे दौर में। अगरि मार्क्स चई त यूनान कॾहिं टिपी नथो थी सघे, छाकाणि यूनान जेको इंसानी दौर जे बालपण जो दौरु आहे, बालपण में ई माण्हू एॾो मासूम थिए थो, एॾो सादो थिए थो, एॾो ख़ूबसूरत थिए थो, एॾो दिलकश ऐं प्यार कंदड़ थिए थो, जहिड़ो यूनान आहे उन दौर में। वरी हाणे दुनिया अहिड़ी थी वई आहे जो उनमें कोई अंग न ईंदा। तीअं हर क़ौम जी शाइरी में पंहिंजो पंहिंजो ख़ासियतूं थियनि थियूं, पर की क़दुरु आहे मुश्तरक। मोहबत, विछोड़, प्यार, प्यास, तांग, ताप, सूबियाई, कुर्बानी, ये फारसी, अरबी, चीनी, जापानी शाइरी ख़ासि करे क़दीम ज़माने जी आहे, उहा केतिरनि ॻाल्हि में असांजे सिंधी शाइरी वेझो आहे। ऐं दुनिया जी बहितरीन शाइरियूं जेके थी सघनि थियूं, फोक शाइरी जेके क्लासिकल दौर जी शाइरी आहिनि, तंहिंमें जापानी शाइरीअ जो दर्जो चीनी शाइरीअ खां घणो वधीक आहे। ॾिसो त चीनी तमामु सिविलाइज़ आहिनि, पर जापानी शाइरी जे मुक़ाबले में उनजो ख़ुलूस आहे, उनजो जेका लहज़ आहे, उनमें जेका सादगी ऐं हथरादीपण खां जुदा आहे ऐं पाण जी ज़िंदगी जो उबूर आहे। चीनी सिविलाइज़ेशन घणो करे शहरी ऐं अर्बन आहे पछाड़ीअ जी, पर उहो आहे उनजो को मिसाल कोन्हे। इन सभिनी में तव्हां जापानी शाइरी खे जापानी न करियो, तव्हां पढ़ंदो तव्हां जेको सिंधी शाइरी आहे, सिंधी सुठी शाइरी न, या तव्हां पश्तो शाइरी जे क़रीब नज़र किनारनि में लतीफ़ साईं जे शाइरी में इहे सभु ख़ूब जेके क्लासिकल खां वठी फोकलोर शाइरी खां वठी गान सां ॻाल्हाइण जे ज़माने खां वठी जदीद शाइरी में जेके ख़ूबियूं आहिनि, फिक्र जे ख़्याल खां
ऐब जे ख़्याल खां, मिठा जे शीरनी जे ख़्याल खां, बेसाखी जे ख़्याल खां, तो इहे सभु शयूं आहिनि। असां सभई जेके हिते वेठा आहियूं इहे उन खां घणे भाङे बख़ूबी आशना आहिनि। पर के ॻाल्हियूं प्रतीक साईं में अहिड़ियूं आहिनि जहिड़ियूं ॻाल्हियूं यूनानी में हुयूं। यूनान जे बारे में मार्क्स चयो त यूनानी माण्हू के ॻाल्हियूं महज़ क़यास ऐं अंदाज़नि जी बुनियाद ते अहिड़ियूं चयूं जेके सही हुयूं, पर उनखे उहो साबित न करे सघिया। उन्हनि ॻाल्हियूं चयूं त हीअ ॻाल्हि हीअं आहे, पर उन लाइ उहो साइंसी सबूत खपे, उहो पेश न करे सघे। त उहो न, कई ॻाल्हियूं आहिनि जेके पोइ 1000 सालनि खां पोइ वञी साबित थियूं त उन्हनि खे सही चई। इंसानी तारीख़ में हिकिड़ा तव्हांखे हिकिड़ा माण्हू वक़्त खां पोइ जूं ॻाल्हियूं ॿुधाइनि, हिकिड़ा माण्हू वक़्त खां तुर्स ॻाल्हियूं ॿुधाइनि, उन दौर जे लाइ मुनासिब ॻाल्हियूं सही कनि। पर इंसान ज़ात में तमामु वॾो किरदारु उन्हनि ॻाल्हियुनि जो आहे जेके वक़्त खां अॻु में कया। उहे माण्हू ऐं उहे ॻाल्हियूं, इन ते हिकु तमामु सुठो किताबु पार्नोव जो लिखियलु आहे, रूसी लिखंदड़ पार्नोव, उन इंसानी ख़्यालनि जी तारीख़ लिखी। उनजे सिलसिले में ऐं उनजो उन तारीख़ ते हिकिड़ा उनवान आहे द क्रॉस रोड्स ऑफ इटर्निटी, अबदियत जा चौराहा। उनजो के ख़्याल कंहिं दौर में ॼण टुड़ी हणी वेंदा आहिनि ऐं टुड़ी हणी वञी कंहिं ॿिए मुल्क ॿिए खंड मां निकिरंदा आहिनि। बदिलियल ॻाल्हि साईं ये तसव्वुर थी आहे, ट्रांसमाइग्रेशन ऑफ सोल्स थी आहे। अजीब ॻाल्हि, हिंदुस्तान में बि इहो ॻाल्हि हो त 2 जून थिए थी ऐं यूरोप में पैथागोरस वसाई ॻाल्हि कई यूनान में, ऐं ॿिन्ही जो माण्हू लाॻापो कोन, चवंदा सिकंदरिया में लाॻापो कोन। इहे तारीख़ में कई ॻाल्हियूं थियनि थियूं जेके माण्हू हिकिड़े मुल्क में ॻाल्हाइनि था, क़रीब क़रीब उन वक़्तु वरी उहो ॿी दुनिया जी कुंड में उहा ॻाल्हि थिए। ऐं साॻी तरह हीअ ॻाल्हि आम आहे त केतिरा माण्हू ऐं तमामु वॾो हिसो उन ॻाल्हियुनि जो आहे जेके माण्हू कयूं उहे दुनिया में क़बूल न थियूं, उहे कंहिं कोन सम्झियूं, कंहिं उन ध्यानु कोन हुयूं, ऐं उहे ॻाल्हियूं उन वक़्तु सही बि कोन हुयूं, पूरियूं कोन हुयूं, अजनबी हुयूं, अणपूरियूं हुयूं। पर पोइ ॿियनि दौरनि में उन्हनि ॻाल्हियुनि जे बाबति माण्हू जो तमामु मसला ई सही आहे, थोरो तब्दीली करे उन्हनि ॻाल्हियुनि खे जो फिट कयूं, लाजवाब ॻाल्हियूं। वक़्त खां अॻु में कयल ॻाल्हियूं तिन जो इंसानी तारीख़ जे वाधारे में तमामु क्रूशल ऐं फ़ैसिले में केतिरा माण्हू अहिड़ा चयोसीं ग़लति हुआसीं, सचमुच ॾिसी करे पाण ग़लति कयूं, या दुनिया जी चवंदो हुआसीं ग़लति कयूं, असां बिल्कुलु ग़लति जी गैली हो धरती बोल आहे चऊं फ्री आहे बाबा हिंदी में किथे लिखियल आहे, ॾेखार किथे लिखियल आहे, ॾिठई ॿोली में आहे कोन, हले पई पंहिंजे मस्जिद हली पई चवंदा ईअं प्रतीक साईं इन वार्ता में चयो आहे कच्छी काछो थी नांगन ॿधी ॾींहं जहिड़ा आया जग तहिड़ा आया कोठी उन जी चोटी पूरो थींदी पई। तंहिं करे मां तव्हां जे अॻियां जेको वॾे वॾो जग जो विषय पियल आहे उहो पंहिंजे दौर जा ख़्याल मुंहिंजो ख़्यालु कोन्हे, ॿिए मुफ़क्कर जो नालो ख़्यालु कोन्हे। उन चयो त जेको माण्हू पंहिंजो पाण खे पंहिंजे दौर जे वधि में वधि ख़्यालनि ताईं महदूद रखंदो, उमिरि उन माण्हू जी उमिरि ताईं हूंदी आहे या 10 सालनि ताईं या उन दौर ताईं हूंदी आहे, पंहिंजे दौर खां पोइ उहे ॻाल्हियूं मुदे ख़र्च थियनि। उनजे उलट में इहा ॻाल्हि चयल आहे त को बि दुनिया में अहिड़ो माण्हू पैदा न थियो आहे जंहिंजा ख़्याल कंहिं न कंहिं हद ताईं ऐं सोचूं ऐं आदर्श गुण ऐं वैल्यूज़ गुण पंहिंजे दौर जे आदर्शनि जा कैदी न उन्हनि खे उन्हनि जो ठुको लॻल न हुजे, माना उहो दौर बदिलियो त उहो आदर्श मुदे ख़र्च थियो। हर माण्हू खे वॾे में वॾो मुफ़क्कर तव्हां दुनिया जे मुफ़क्करनि जा हैरान थी वेंदा त माण्हू जा ख़्याल कहिड़ा अजीब हुआ ऐं कीअं मुदे ख़र्च न ख़्याल। मसलन अब्राहम लिंकन जो टियों ॾींहुं मूं वटि पंहिंजे पुट अयाल खे पढ़ी ॿुधायो, ॾिस अब्राहम लिंकन कहिड़ो माण्हू थी, ज़बरदस्त माण्हू, मुंहिंजो तरक़ी पसंदि थी, बिल्कुलु तरक़ी पसंदि, अमेरिका खे मस नाज़ आहे पंहिंजो टुकड़ो पढ़ी ॿुधायो। हुन लिखियो त आउं कोन थो चवां त को गोरा ऐं अच्छा से हिक ॿिए जी सचपच बराबरि आहे,
या को उन्हनि खे हिकिड़े मुआशिरे में बराबरी मिलणु या उन्हनि जे विच में के शादियूं थी सघनि ऐं थो चवां त गोरे ऐं कारे जे विच में शादी थी सघंदी कुदरत उन्हनि खे अलॻि रखे ऐं थो चवां थो त कारनि खे जीअण ॾियो ऐं उन्हनि जी जान छॾियो त पंहिंजी आदत खे सड़ाए छॾियो। अब्राहम लिंकन जहिड़ी माण्हू जे दिमाग़ में इहा ॻाल्हि अची आई त गोरा कारनि सां शादियूं करे सघनि था ऐं गोरा कारनि खे बराबरि आहिनि। हाणे छो था हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी कानून मनाइनि अरिस्टो जे घर में बि इहा ॻाल्हि न आई त को ग़ुलामी ख़राबु आहे। अरिस्टो चयो ग़ुलामी त कुदरती शइ आहे ऐं अरिस्टो जहिड़े माण्हू जो ख़्यालु हो त औरतूं त घटि आहिनि यूनानी सभई मुतफ़िक़ आहे त औरतूं त घटि आहिनि ऐं ग़ुलामी न लतीफ़ साईं जे सिलसिले में इहा ॻाल्हि सम्झणु खपे त पंहिंजे दौर जा ख़्याल वटि इलाही तमामु घणा तव्हां थोरो पढ़ो तव्हां मालूम थींदो त हुनजे ज़हन में संदसि माज़ी जा ख़्याल संदसि दौर जा ख़्याल लतीफ़ साईं जी शाइरीअ खे हर संदसि दौर जी सोचनि जुआ टपा ऐं मुर्मु पर उते तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं रहंदियूं जेके उन दौर में लड़बू ठठे ऐं हालनि में हैदराबाद में न हुयूं सिंध में न हुयूं पर पंजाब में कोन हुयूं हिंदुस्तान में कोन हुयूं ईरान में कोन हुयूं अरब में कोन हुयूं यूरोप में कोन कहिड़ा कंसेप्ट हुआ जेके अॼु सां आम आहिनि पर उन दौर जी तव्हां जेकॾहिं को किताब खणो एंथोलॉजी ऑफ वर्ल्ड पोएट्री खणो या हिस्ट्री ऑफ वर्ल्ड लिटरेचर तव्हां मिलंदो नंढो किताब जेतिरो आलमी अदब जी तारीख़ सॼी में रखियो ॿिया सुठा किताब तव्हां मिलंदा आलमी अदब जी तारीख़ में तव्हां ईंदव इहे पढ़णु खपनि सिंधी अदीबनि खे आलमी अदब ज़रूरु अचणु खपे ऐं साइक्लोपीडिया में सभिनी क़ौमनि जा जे अदब ते मकारा लिखिया पिया हिंदुस्तान में मराठी अदब बंगाली अदब सिंधी अदब इन ते किताब लिखियल आहिनि बाला मिलनि था पीपल्स पब्लिशिंग हाउस दिल्ली मां मिलनि हिंदुस्तान जे समूरनि अदबनि जी तारीख़ लिखियल आहे सादा आहिनि सुठा आहिनि मराठी मलयालम तेलुगु हिननि जा आहिनि किताब आहिनि कुझु किताब मोटा आहिनि तव्हां ॾिसो त अदबनि जी तारीख़ पढ़नि चीनी अदब जी तारीख़ आहे एनसाइक्लोपीडिया ते वञो कंहिं रखी हूंदी वञो फोटो स्टेट कापियूं कराए सुठो तरीक़ो इहो थींदो इन्हनि सभई अदब जंहिंमें तव्हां इंट्रस्टेड आहियो उन्हनि खे तमामु वॾनि अथॉरिटीज़ उन्हनि खे मकारा लिखिया आहिनि 5, 10, 8, 15 में तमामु ज़बरदस्त साहिब हासिल मकारा वॾनि वॾनि आलमनि जा लिखियल फोटो स्टेट कापियूं कंदो तव्हांजो अहिड़ो किताब थी वियो अहिड़ो किताब मूं कोट लखपत जेल में घुरायो तव्हां दोस्त महिरबानी करे फोटो स्टेट करे मोकिलियो चीनी अदब बंगाली अदब स्पेनिश अदब यूरोप जा सभु अदब उन ॾींहुं मूं लिखियो पिए सदी दाद अचनि तॾहिं मूंखे ज़रूरत हुई तव्हां उहो किताब पढ़णु ॿियनि अदबनि में छा आहे उहो बि ॾिठो पियो तव्हांखे अॼु मुयसरु आहे किताब पढ़णु हाणे तव्हां इन्हनि अदबनि ते नज़र ॾिजो हिन जी तारीख़ ते नज़र न कजो तव्हां ॾिसंदो त इन्हनि अदब में के ख़्याल आहिनि जेके लतीफ़ में आहिनि उहे उन दौर जे अदबनि में आहिनि ऐं उहे ख़्याल बुनियादी आहिनि ऐं उहे वर्ल्ड स्टॉक ख़्याल मसलन पहिरीं लतीफ़ जे अंदाज़ शाइरी जे अंदाज़ खे लतीफ़ दास्तान थिया ऐं ॿियो दास्तान खां सवाइ बि हिकिड़ा त मोहम्मद राणे जो दास्तान आहे सोणी ॿियो मामूली जेके दास्तान रोज़ मराईंदा आहिनि उहे थिया पर ॿिया वरी उन दास्तान कोन्हनि जेके दास्तान खया अथसि उन्हनि खे अजीब नमूने मूं ईअं चयो त लतीफ़ जी बरतरी साबित करण लाइ नथो चाहे या जालत वारी ॻाल्हि बरतरी लोड करे कंहिं पेश कई माण्हू जो केस पूरो जंहिंजी तारीफ़ कई न ॾिठो ॻाल्हि हुजे बिल्कुलु ॿाहिरि ॾिठो तंहिं करे लतीफ़ जे मुक़ाबले में केतिरा वॾा शाइर मतिलबु सूंहं जी ॻाल्हि आहे मूं केस कयो कंहिं मूं चयो आहे लेकिन 60 सहर नार आई हीर मतड़ी रूप गुमान ॾिठी इहो टुकड़ो जेको हीर ते जिनसार जो आहे ठीकु आहे जड़ा गुलाब जा तेड़ा मथ बेस चोटा पेग सभेरे लिया वो हमेश पसियो सूंहं सिजत ते नीअ चंदेश लालण जे दबेस मूंखे आकरण करणु हुजे सॼो जेको दास्तान ॻोल्हण जो सोनो करणियूं सोचियूं रुबे रांदियूं कनि वग़ैरह पर जेको हीर रांधे हीर में जेको वारसिया अंदाज़ कयो आहे उहो ॻाल्हि ऊची जी करे लतीफ़ जी स्ट्रॉन्ग पॉइंट सींगार आहे हुनजो पॉइंट सींगार आहे उहो हुनजी स्ट्रॉन्ग पॉइंट ईअं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं संस्कृत शायरी जो जेको भरतरी हरी जरूर तरीक़े खणंदो उहा लतीफ़ में न आहे उहा ॻाल्हि न या जेका थोरी नीम फाश इब्रोड कैस में आहे पंहिंजी जाइ ते ॿी शइ लबीब आहे नाफ़ाज़ो बयानी आहे अरब जा शाइर हुन जेको जौहान आहे जंहिं क़िस्म जो पंहिंजो अंदाज़ हर हिकु शइ में पंहिंजो पंहिंजो हुस्न आहे पंहिंजी पंहिंजी सूंहं आहे दिलकशी आहे
आउं जिन ॻाल्हि न करे तव्हांजो ध्यानु छिकाइण चाहियां थो उहो फिक्री बने हिकिड़ी ख़्याल खां मसइलो हिकिड़ी ॻाल्हि लतीफ़ साईं जो ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि दास्तान खे जीअं दास्तान करे कजे गुरबशानी इहा ॻाल्हि कई आहे ईअं करे रखियो मसइलन जीअं हीर ॼाई भारत शाह शुरू कई आहे हीर ॼाई पोइ हुनजो थियो पोइ हुनखे पढ़ियो पोइ रांदो ॼाओ पोइ वॾी थी ख़राब थियो अॼु खां खां इहे ताईं दास्तान था कनि लतीफ़ जी लतीफ़ फ़र्क़ु कयो आहे सॼी दुनिया खे ख़बर आहे दास्तान उनखे बुनियाद करे हिन ॻाल्हि ते हिकिड़ी ॿियो लतीफ़ पंहिंजे कहाणीअ खे रिकंस्ट्रक्ट कयो आहे ऐं रीइंटरप्रेट कयो आहे माना जेको मवाद हुनखे फितरत खां मिलियो आहे या वर्से में मिलियो आहे या जेको नेशनल हेरिटेज में मिलियो आहे उनखे जीअं जो तीअं हिन अंदरि रखियो हिन पंहिंजे फनकार जो हक़ इस्तेमालु कयो आहे हुन कहाणी खे हिन पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु कयो मसइलन तव्हांखे किथे किथे नज़र ईंदो त लतीफ़ रूबरू बीठो आहे लतीफ़ वेॾियनि में ससु या सुहाणी हलंदा आहे हुन सां ॻाल्हाए वेठो पाण मौजूदु आहे ज़ाहिर जेके तारीख़ी तरह खे डील करे त उहो त वरी थी पर लतीफ़ ॼण अखर अॻियां बीठो आहे ऐं ॼण लतीफ़ सां उहा ससु या सुहाणी ॻाल्हाए पई मसइलन मशहूरु टुकड़ो लतीफ़ जो आहे त खकी कड़िया पेर घणा केच खणियल इहो डपु ॾेई ॾे पाण मां परां थिया त वरी लतीफ़ साईं जवाबु ॾिस त कड़ पोड़ केच धनियल कड़ पोड़ पेर दाम टीह पर दाम पूंदी मुंद पहाड़ इहो नसीब सलाह ॾिनई उनजे नतीजे तौर ससु छा थो करे कड़े ऐं कड़े पर में पेर मुंहुं जो सिक ॿधाई संदो जान बलाए चढ़े टांचे लक लतीफ़ चए मुंद छेड़े ऐं झड़े पढ़ीअ तां न पढ़े जो उमिरि सभु हीअं करे मर्द वटि बिहार मगो मोटी मोणी सोणी साह जा सिंगार मछियूं डम ॾेखारी ॼण गुफ़्तगू पई थी चवे थो सोणी पाण बीठी आहे वरी चवे थो ॿोधी जा ॾे चूमनि जे मगो मोटी सोणी दुई पासे दोस्त जे घाया सम दिबार गांधीरा बिहार हूं दणगे न आहे जवाब लतीफ़ जी वरी हिकिड़ी थींदी आहे हिकिड़ी सतह आम सतह ते गुफ़्तगू करे थो हुनजो अंदाज़ उहो वरी पंहिंजी स्पेशल गियर जंहिंमें विझिजे हिकिड़ी ॻाल्हि जेका रवाजी तरह जेका ॻाल्हि थींदी आहे भई हीअ मुनासिबु आहे हीअं कबो हीअं थींदो हीअं कोन कबो उहा ॻाल्हि करे पोइ वरी लतीफ़ पंहिंजी स्पेशल ॻाल्हि कंदो हर हुनजो तरीक़ो ईअं आहे पाण खे थोरो टाइम कोन्हे पाण खे तफ़सील में वञूं पर आउं सर इशारा करे ॿुधायां थो हाणे ॿुधायूं थियूं तूं न वञ चङो मूंखे चवे त वञा पोइ वरी ससुई खे पंहिंजो ख़्यालु आयो आहे त वञा कीअं न वरी मुंद रे चए रही चवणु मोहबत जी मयाद स्पेशल गियर इहो आहे वञा कीअं न वरी मुंद रे चए रही पोयां दुई पासे दोस्त जे मागई मां मरी सूरत नका सुहका कई चित चरी कना फ्राक विसाल फ्राक जी सुॼे ॻाल्हि गड़ी इन्हीअ लाइ वरी मोटो लतीफ़ हुन सॼे किसे खे ॼण ईअं कयो आहे त हू बि संदसि साम्हूं सभु कुझु ॿुधी या जिते हू मरी वई आहे जितां हू न मिलिया आहिनि त बि लतीफ़ मिलनि उन्हनि खे मिलनि छपर में छेड़ी करे तुंहिंजे लाइ या मखी रोग रड़की मखी करदाम लोक सते बते चए ॿई खंड मां पंहिंजे मां सो मुल्क पसंदि मारवी इहे ॻाल्हियूं लतीफ़ मारवी जा वापसि वई त हुन वॾो आज़ादु थी पर हीअ उमिरि अॼु भरियां ॾोखी उन जी देह जा पारां मां प्रिय जा उभे उन चयां लही लोह ॿियां विया कथा सुख पिया त ॼण त लोह लही पिया उहो आज़ादु थी पियो इहे जेके पॉलिटिकल लिबर्टीज़ वटि थियनि थियूं उहे लतीफ़ साईं वठे थो हुन ॻाल्हि खे जीअं कापी टू कापी मखी टू मखी करे ई कोन थो खणे हिन सॼी शइ खे दरअसल हिकिड़ो रॉ मटीरियल करे लतीफ़ पंहिंजी ॻाल्हि थो पेश तंहिं करे हुन में उहे ॻाल्हियूं आहिनि जेके उन वक़्त जे शाइरी में न आहे उन जो सबबु कयो उहो
कोई के कहिड़ियूं ॻाल्हियूं उन्हनि पाण पर अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं तत खां निकिरी आम इंसानी शायरी करण जी रिवायत या सोचनि जी रिवायत यूरोप खां मशरक़ में अॻु में आहे। सुजाॻी जेका यूरोप में आई तंहिंखां 300 साल अॻे उहा सुजाॻी हिते अची चुकी हुई। तसव्वुफ़ यूरोप में पोइ आयो, हिते पहिरीं आयो। यूनान ऐं रोम जे दौर खे छॾे पोइ साइंस यूरोप में पोइ आई, साइंसियत पोइ आई, पहिरीं हिते आई पाण वटि इराक ईरान ऐं मावरा नहर मुल्कनि ऐं बग़दाद। सबबु त यूनानी तर्जी निकिता कुस्तंतुनिया मां, यूनानी फ़लसफ़नि खे निकाल कयो, मज़हबी अख़्तियारी वारनि जो तसलत वधी वियो, उन्हनि फ़लसफ़े खे फ़िक्र खे आज़ाद ख़्याली खे तड़े कढियो। उहे माण्हू ईरान में आया, जमशेद उन्हनि खे जॻहि ॾिनी, मुस्लमाननि जो फ़तह कयो त पोइ मंसूर इराक में उन्हनि जे लाइ दारुल हिकमत खोलियो। उहे सभई इल्म ऐं फ़लसफ़ा ऐं किताब, अरिस्टो जा किताब सदा कोन था मिलनि, पर ॿिया सकरात जा किताब, हिन जा किताब, अफ़लातून जूं लिखणियूं खणियूं अरिस्टो घटि बिगड़ियल हालत में, पर इहो सॼो अरब में आयो। हितां साइंस वधी, अक़लियत जी तहरीक हली। पहिरियों फ़िलसूफ़ असांखे अल-किंदी मिले थो, मौलवी सानी मिले थो, पोइ फ़लसफ़े जो वॾो हिकिड़ो इब्न हैसम आहे, वॾो हिकिड़ो सिलसिलो शुरू थिए थो जो अक़लियत जा माण्हू। ऐं हिन पासे असां ईरान में असांखे अबू अली सीना मिले थो, ज़करिया राज़ी मिले थो, अल-बिरूनी जो कहर जो वर्ल्ड हिस्टोरिक जीनियस मिले थो। पहिरीं वॾा माण्हू मग़रब में न, यूनान ऐं रोम जे दौर खे छॾे पहिरियां वॾा आलिम, पहिरियां वॾा साइंसदान, पहिरियां वॾा तशकीक पसंद, पहिरियां वॾा आज़ाद फ़िक्रीअ ते हलंदड़ ऐं वॾा शाइर यूरोप में न, हिते मिलंदा। संस्कृत ठीक हुई, चौथी सदी खां वठी गुप्ता किरान जे दौर खां वठी संस्कृत शायरी पंहिंजी उरूज आहे, पर फ़िक्र जी हैसियत खां तख़्त मर्कज़ ही ईरान हो, मावरा नहर हो ऐं मिस्र हो, ओरे। इन इलाइक़नि में पहिरीं दुनिया में अज़ीम ताक़त यूनान ऐं लातीनी रोम में आई। ॿियो नंबर हिते वॾी, जीअं खां वधी फ़िक्री इंसानी फ़िक्र जी ह्यूमैनिज़म जी कॉन्शियस खां वधी। उनजो वॾे में वॾो मुबलग जेको असांखे मिले थो, उहे ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो जो हाफ़िज़ आहे, ॿियो रूमी आहे, आज़ाद थिया। ऐं उनजो टियों पायो ख़याम। ख़याम जो शेर आहे गर्द पर फलकम दस्त बुधे तूं जज़दा, बर्दाश्त में मनी फलक रात मया, वज़नो फलक दिगर, चुनान साफ्त में काज़ाद मकाम दिल रसीदी आसा। जिन अल्लाह साईं जो इख्तियार आहे हिन काइनात ते, कीअं जे मूं उमर ख़याम जो इख्तियार हुजे जहान जे मथां, त हिन खे ईअं हथ में वठी जो ज़मीन ते हणां फई ऐं इन जे जाइ ते हिकिड़ो अहिड़ो जहान ख़लक़ कयां जिते आसाइतियूं दिलियूं पंहिंजा दुनिया दिलि जा मक़सद पूरा करे सघनि ऐं दुनिया में कामयाबी हासिल करे सघनि। इन रिवायत खे कंटिन्यू कंदे हाफ़िज़ सभु माण्हू, इहे माण्हू माना जबरा माण्हू, मुल्क हुकूमतूं हुयूं, डिक्टेटरशिप हुई, रूहानी हुआ, मंसूर हलाक जहिड़ा माण्हू फांसियुनि चढ़ी चुका हुआ, वॾी असाब जे मां लॻी चुकी हुई उहा दुनिया। इन दुनिया में पहुची मुल्क जी वॾो डिक्टेटरशिप हुई। इस्लामी फ़लसफ़े जी तारीख़ टिनि वॉल्यूम्स में आई आहे। शरीफ़ उनजो एडिटर आहे, तव्हां पढ़ंदव त उन दौर में फ़िक्री जेको तसब्बुब हो, जेको दबाव हो, जेको ज़ुल्म हो, जेको उदाही थी चुकी हुई तेसि ताईं इन दौर मां निकिरी, निज़ाम मां निकिरी माण्हू आहिनि। हाफ़िज़ चयो आहे आदमी दर आलम ख़ाकी नमी आयल दस्त, आलमी दीगर बुबायत दा साख़्त वज़न आदमी। इन मिठी जहान ते मूंखे को माण्हू नज़र अचे, आदमी दर आलम ख़ाकी नमी आयल दस्त, आलमी दीगर बुबायत दा वज़न आदमी। हिकिड़ो नओं जहान ठहणु खपे, ॿियो जहान ठहणु खपे ऐं सची माण्हुनि को ॿियो ठहणु खपे। हे माण्हू इन क़िस्म तव्हां यादि कयो त हीअ उन जहान जी ॻाल्हि थो करे जिते वली हुआ, जिते इमाम हुआ, जिते पैगंबर थी गुज़रिया, जिते हज़रत मकानी लखे मलाइका पैगंबर सभु वेठा हुआ, उन जहान जी ॻाल्हि तव्हां सम्झो था त हिन माण्हू इहो जुमिलो जो चयो त इन जुमिले जी केतिरो डेंजरस जुमिला पियो चवे, या हिन जुमिलनि ते गौर करियो। भूमीअ जे मंद क़ुरान मक़रा बर्दाश्तम उस खां पेशे सघां, असां क़ुरान जो जेको मग़ज़ हो उहो कढी वरितो,
बाकी जेका दावा ते कुत्ता में क्या हौसला छॾे सो बड़े का बड़े नहीं के पचे इन किस्म की बोली को नहीं हल्के पीर भगवान दर अकरम दर कोशिश माहवानी के बुदे बहुमा खाबू हाफिज मैं खाने के पीर जो वालो असे करने प्याला है असी उहे आहियूं जेके हुआसीं हाणे तव्हां छाप कयो असीं ॾींहुं क़यामत ताईं न तब्दील थींदासीं असीं जे ॻाल्हि ते बीठा आहियूं ॿियो शहर मूंखे ॾिसी वियो पोइ तव्हां ॿुधायां थो त इन क़िस्म जा ऑडिशन कायनात की चैलेंज कंदड़ थिया उन समूरे जे रूहानी निज़ाम खां न सिर्फ़ इनकार कंदड़ पर उनखे हलाऊं कंदड़ उनखे टोटली डिनाय कंदड़ ख़्याल उन दौर में पैदा थी चुका तसव्वुफ़ जे पर्दे में जना स्पिनोज़ा चयो आहे त तसव्वुफ़ मुहज़्ज़ब तरीक़े सां मज़हब का इनकार जे मुताबिक़ है स्पिनोज़ा पाण वॾो सूफ़ी थी गुज़रियो इन्हनि जे अंदाज़ सां इन ते वरी अव्हांखे गौर करणु खपे तसव्वुफ़ जा क़िस्म तसव्वुफ़ फ़क़ति सुहरवर्ती ऐं नक्शबंदी तसव्वुफ़ कोन्हे रुगो मर्दान जे पीरनि वारो ऐं कुझु शरी वारा तसव्वुफ़ कोन्हनि सूफ़ियुनि जा ॿिया क़िस्म आहिनि उन ते गौर थियणु खपे उन जी इम्प्लीकेशन्स खे सम्झणु खपे हाफ़िज़ खे सम्झणु जंहिं ॾींहुं ॿियो शइ कनि था जंहिं ॾींहुं असां इश्क जे चश्मे मां वुज़ू कयो चार तकबीर क़दम पर हस रखे हस जंहिं ॾींहुं इश्क जे चश्मे मां असां वुज़ू कयो तंहिं ॾींहुं जीअं जनाज़े ते चार तकबीरूं पढ़िबियूं आहिनि तीअं हिन जहान में जेके बि क़ाइदा क़ानून रीतियूं रस्मूं आहिनि तंहिं ते असां चार नमाज़ूं पढ़ी उनखे तलाक ॾेई छॾियो हर शइ अण सिंधी ॿोलीअ में हिननि सभु चई छॾियो टोटल हिननि पैरल रूहानी निज़ाम क़ाइमु करे छॾियो बेरूनी त हिंदुअनि जे बारे में जेको ॾिसंदो आहे पढ़णु खपे उन्हनि पंहिंजे पर में हिकिड़ो मुतबादिल निज़ाम पेश कयो मुल्लानि जी शरीयत जे मुक़ाबले में हिननि मुतबादिल निज़ाम पेश करे छॾियो मुक़ाबले उन्हनि जी सज़ाऊं हिननि खाधियूं उन्हनि जो छा थियो हिकु वॾी तारीख़ आहे उहा पढ़णु खपे सुठो किताबु आहे अंग्रेजी में किताबु आहे साइंस मुस्लमान साइंसदाननि जी मुलाहियत जे ख़िलाफ़ ज़रूरत रूहानी आमरीअत जे ख़िलाफ़ ज़रूरत कीअं वधिया उहो पढ़णु खपे इहो सॼो वरसो लतीफ़ साहिब तमामु वॾो आहे लतीफ़ साहिब थधे नमूने ॻाल्हि पेश कई तमामु थधो ख़ूब तेज़ बयान कर इबरी के भाई बड़ा शख्सी रब्बी दरे ईश बरगन बस्ती रब्बी खाकम बदन सख्त मस्ती रब्बी शराब जो प्यारो बिनी हिकिड़ी कूज़ो भरे वठी आयसि हवा सां हणी तो मुंहिंजो कूज़ो ऊंधो करे मुंहिंजे लाइ ऐश जा दरवाज़ा बंदि करे छॾिया मुंहिंजे वात में धूल पर मुंहिंजा मौला तूं को पीतल थो ॾिसजांइ जो बरा टपड़ भॼे मन बद गुनाह कतो बद मकाफा सही बस फत मयाने मन कतो चीज बिगो मूंसां जो कुझु पुछड़ी करो आहे उनखे उन सां आऊं पुछड़ो बि पीअंदो आहियां ऐं जीअं आऊं पुछड़ा कंदो आहियां तूं बि मूंसां पुछड़ाई करी त पोइ ॿी दफ़ा आऊं कंदो आहियां त तूं कीअं ख़ुदा खे आऊं कीअं कंदो तमामु वॾो फिक्री मार्का आहिनि मारिया आहिनि जंहिंजा जवाब कीअं हूंदा आहिनि ख़याल त ॿी शइ आहे पर सभु अब्दुल कादिर बेदल आहे हिते तमामु वॾी शइ आहे अब्दुल कादिर बेग बेदल हाल में कंहिं हद ताईं थोरो थोरो उहा शइ आहे पर कंहिं हद ताईं उर्फ़ी आहे बसि बख़ून सभु शहीद मुक़ाबले में आदम हुनखे चऊं उर्फ़ीअ खे त तूं उलमाए कराम जे साम्हूं कीअं थो बीह हिन जेका मस आहे सा शहीदनि जे रत खां वॾी क़ीमती आहे जे असांजो जेको कलम आहे सो वरी इहे जेके आलम ज़रूरत जी मस खां इन्हनि जे साम्हूं 100 शहीद खां बखून शहीद मुक़ाबिल में आदान उम्र के मां बहा के असां साउती असां जेको उम्र हिननि कहाणियुनि कुटींदे ऐं अफ़साना बयान करे विञाई उहा 100 शहीद जे खून सां वधीक पाक ऐं मुक़दस आहे अहिड़े क़िस्म जा माण्हू थी गुज़रिया आहिनि मुफ़क्कर हुआ अहले कलम हुआ इहा रिवायत लतीफ़ खे वरसे में
पंजी ॻाल्हि काम करणु चाहियां थो मथे आउं ॾिसो कहिड़ी रिवायत आई पंजी जी ॻाल्हि थो करियां इन्हनि सभिनी रिवायत इन जे करे यूरोप खां ये एडवांस ह्यूमनिज्म में एडवांस तमामु घणो वॾी उहा रिवायत क़यामत जी लीके ते यूरोप जो को माण्हू न पियो अचनि ई पियो अॼु मूं वटि नंढड़ वारे दोस्त सां ॻाल्हि कई मुंहिंजो अवां अञा एशिया खे न पियो बेरूनीअ सां मुक़ाबिलो त वेठा कयो जेका बेरूनी में ख़राब थी हुई जेका उन दौर में हिंदुनि जे मंदर में वञी कंदो तव्हांजा जेके मुस्तशर चीन आहिनि उन्हनि जी उहा रेंज उन्हनि जो मैदान आहे उनजो घोड़ो जे हंधनि ते दौड़े थो उन उंदहनि दौर में तव्हांखे अञा ताईं उहा आज़ादी आई न आहे वॾी शइ ऐं राज़ी बोली सीना चऊं तूं काफ़िर आहीं दरहम बैर चुमन जके पाण काफ़िर हिन सॼे जान में मूं जहिड़ो माण्हू हिकिड़ो सो काफ़िर बस तरफ़दार हीच मुसलमान न हो पोइ चइबो त सॼी दुनिया जे मथां हिकिड़ो मुस्लमान कोन्हे या आउं मुस्लमान आहियां त को मुस्लमान ॿियो इन क़िस्म जा माण्हू हिते जीनियस हमारा डीप जीनियस पैदा हुआ जिनके मुकाबले में नंढड़ा बिस्कड़ा माण्हू नंढड़ा हुते दौर में हुआ उहो वरसो वधी वियो हाणे उहो पंहिंजे आख़िरी नुक़ते ते जेतिरनि शहरां को ॿुधाए सघंदा आख़िरी नुक़ते ते चवंदो उहो हीअ आहे इन्हनि सभिनी शयुनि जे करे बि जेको तसवुर फिक्री तौरु बीहे थो उहो न आहे जेको लतीफ़ पेश थियो हिन सॼे खे टोटल करे पोइ जेका शइ फिक्री तरह जेका स्टेज ऑफ डेवलपमेंट शाइरी जी शइ थी उन खां लतीफ़ घणो उन करे आउं चवां थो त उन में उहे एलिमेंट्स विधा जेके यूनानी नागरो आहे पंहिंजे दौर खां तमामु घणो अॻिते निकिरी विया उन जी सूरतूं वाज़े न हुजनि जेके माण्हू पंहिंजे दौर में तमामु घणो अॻिते निकिरी वेंदा आहिनि उहे चिटा ऐं पतरा ऐं बिल्कुलु स्पेसिफिक घटि हूंदा आहिनि उन स्पेसिफिक घटि मां छो उन वॾी रेंज में पिया करनि तंहिं करे उन्हनि जी जनरलिटी घटि हूंदी जनरल ॻाल्हि ऐं लफ़ी साईं में जनरल रूप में उहे सभु ॻाल्हियूं कयल आहिनि जेके हिन मस इंसान खां साॻी 20 सदी ताईं मस उहे ख़्याल हाणे कीअं ख़्याल आणण जी हाणे आहे जीअं मसलन हिन अंग्रेज़ दोस्त खे मूं चयो त ईसवी सदीअ खां 300 सदियूं अॻे हिंदुस्तान जे शहनशाह अशोक आज़म जेको ख़्याल पेश कयो उहो 20 सदी में मस दुनिया क़बूल कयो उहो इहो त दुनिया में जंग खे बैन करणु खपे मुझे 20 सदी खां अॻु में फर्स्ट वर्ल्ड वार क्लास में यूरोप में इहो ख़्याल ई कोन हो त जंगियूं बैन थियणु जो त मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न ख़्याल अशोक आज़म उन्हनि जी जंग खे बदिश ऐं ॿियो अशोक आज़म जो ख़्याल कयो आहे उहो अॼु ॾींहं ताईं मस हाणे आयो उन चयो त सिहत ऐं ज़िंदगी जो हक़ फ़क़ति इंसान खे थिए इन खां वॾी ग़लति ॻाल्हि इहा आहे का जेको बि जानदार आहे तंहिंखे हक़ आहे त ज़िंदा रहे ऐं ज़िंदा सुठी सिहत सां रहे तंहिं करे चइबो आउं जेको राजाउनि जो देवताउनि जो प्यारो आहियां तंहिं मशक़ मुस्तामा दवाऊं घुरे जानवरनि जे इलाज लाइ अस्पताल सॼे हिंदुस्तान में क़ाइमु कयूं आहिनि ऐं पहाड़ ॿूटियूं मोकिलियो अथऊं त सॼी दुनिया जा जानवर बि इंसान वांगुरु सुखी ऐं अस्पताल मुंहिंजो इहो आइडिया यूरोप में अञा ताईं कोन्हे तंहिं करे इहो ज़रूरी न आहे त को इलाइक़ो कंहिं ॿिए इलाइक़े खां अॻिते वधी वञे त सभिनी ॻाल्हियुनि में वधी वञे ईअं न आहे या को इलाइक़ो नंढड़ो हुजे त सभिनी ॻाल्हियुनि में नंढड़ो हुजे ईअं ज़रूरी न आहे को माण्हू नंढड़े ग़रीबनि में पैदा थिए त हरूभरू सभिनी ॻाल्हियुनि में ग़रीब हुजे इहो लाज़मी न आहे ॾिसण अनइवन डेवलपमेंट ऑफ ह्यूमन प्रोग्रेस इंसानी तरक़ी जो जेको सिस्टम आहे उहो अनइवन आहे उहो बराबरि हक़ियत नथो तंहिं करे तव्हां सदा मौजूदा थियनि था किरनि ते तमामु गुमनाम कुंडनि में तव्हांखे अजीब अजीब माण्हू लती उन में तंहिं कोई कंसेप्ट में पेश किया जेके उन दौर में हुआ बोली सिना ज़करिया और राज़ी इतने कोई कंसेप्ट इन जनरल एक ह्यूमनिज्म की तारीफ रूहानी आमियत जेतिरा ॿियनि सभिनी वाज़े करायो लतीफ़ फनकारी सां पर उनमें ॿ टे ॻाल्हियूं नोट करणु जहिड़ियूं जेकी बुले शाह न कयूं बुले शाह तमामु वॾी फ्रेंच नमूने सां ॻाल्हियूं कयूं तमामु वॾियूं ऐं ईरानी शाइरियूं कयूं बुले शाह वॾी आउटस्पोकन आहे पर उन उहे ॻाल्हियूं न कयूं जेके लतीफ़ साईं को लतीफ़ तमामु धीमे अंदाज़ में ॻाल्हियूं कयूं मसलन नमाज़ में रोज़ा जेके माण्हू वठनि इन लाइ हिकिड़ो टेक्निकल इहे जेके सूफ़िया वारा उस्ताद माण्हू हुआ इन्हनि खे मारे क़तल करे छॾियऊं तंहिं करे इन्हनि पंहिंजी हिकिड़ी कोड लैंग्वेज ठाही तंहिं करे कोड लैंग्वेज में जेके नमाज़ पढ़नि ऐं रोज़ा रखनि जेके इबादत गुज़ार हुजनि इन लाइ हर कंहिं सूफ़ीअ पंहिंजा जुमिला ठाहिया आहिनि हिननि लतीफ़ साईं जो कोड लफ़्ज़ आहे किरत वारो
चङा सुठा लतीफ़ साईं कोन चए रोज़नि जी नमाज़नि जी अहमियत ई कान्हे उन लाइ चङो करणो आहे उस्ताद माण्हू आहे अखर अहिड़ो सिलेक्ट करे जंहिं ते एतिराज़ न करे सघिजे उनजी इम्प्लीकेशन वधी पई आहे त इंफीरियर क़िस्म जी शयूं आहिनि पर चवे कोन थो पाण कमिट नथो करे सम्झण वारो रोज़ाना नमाज़ ई कोन चङो ख़राबु न आहे पर उहो को ॿियो माण्हू जे तेरा चालिया न चालिए जड़ो पसंद प्रिय जो केड़ी काट करी बंदे बन प्रिय जो बरत वारी बिय तब अखर में लिखो पर आर्टिस्टिक लैंग्वेज जेके काबिल नाइन आलिम नाइन रोज़ाना नमाज़ नथा रखनि ॾाढियूं सुठियूं कोन अथनि पाजामा सही नमूने जा पातल कोन अथनि जुबो कोन अथनि चरिया घणा बुक बुट हलनि पिया रुगो ॾींहं साफ़ थी वियो कहिड़ो साफ़ थी वियो हुननि ॿियो ख़ाली हुन कोन्हे बेअख़रा माण्हू लतीफ़ साईं ॼाण ॾिठो आहे अधु ऐं जेके क़ाबिल आहिनि आहिनि यादि अथनि शरीर सॻो यादि अथनि कपिड़ा सही पाइनि नमाज़ूं पढ़नि था वक़्त ते रोज़ा रखनि था लतीफ़ साईं खे जवाबु किर्त वारा किर्त इहा जेको आहे इहो आहे कुल इहो आहे किर्त इहा आहे क़ाबिलियत इहो आहे कारीगर माण्हू जा कम शाबाश थो कयां कारीगर आहे किर्त वारा ऐं हीअ आहे ॾंद पर चए थो हे माण्हू सुठा पर चपच पर मुसीबत रुगो इहा थी पई आहे त उहो अलाह साईं जेको मथे वेठो आहे जेको कारीगरनि जा माल थो करे उहो थियो आहे पंहिंजे मथे जो मालिक उन सां हुजत नथी करे सघे उनखे चढ़ियो नथो थी सघे त बेसुंज नथो थी सघेसि मर्ज़ी वारो आहे हाणे बदकिस्मती रुगो इहा थी आहे जो उनखे किर्त वारा वणनि ई कोन कारण एतिरा लतीफ़ साईं जो अंदाज़ अहिड़ो आहे ॼण माण्हू जे करे अंदाज़ करे आहे पर छा कनि बेपरवाह बादशाह खे चवे कीअं सो चवंदो त ॾिसो कहिड़ी मुसीबत जी ॻाल्हि आहे जेकी ॾंदनि जे उझान जी उझ में सोचे सुन कननि सी कि किर्त वारा के त साध समूरा से उन पिथूं कनि था ॿियो मुसीबत आहे त किर्त वारा केतिरा किर्त कबो को जेकी बंदो कम करे सो मिडो ईंदो तूं पारस ऐं लोह जे सॼे दसो ताणे सॼो जेको सज़ाए जज़ाए इबादत ने रियाज़त ने हूरनि ने परियनि ने बेशतर ने रिज़वान जो निज़ाम ते निहायत मासूमियत सां रब कजे माठ मिठी न आहे कोन शरीयत खां कोन्हे पर को माजरा जो बयान चने सरसी जाग मथां खां मुंड करे जीअं मूं पोइ परोड़ियो त ही न माणे मां माण्हू करे अठ जकरिया आहियां सवेल दूध आया सुबुह खां वठी पियो पढ़ां दुआरा सुभाणे पियो करियां इशराक जी नमाज़ पढ़ी आहियां चने सरसी जाग मथां खां मुंड करे जीअं मूं पोइ परोड़ियो त ही न माणे मां त मूं दमरियो त तोहा वॾनि माना अलाह साईं खे बेपरवाही ऐं कंहिंजे पूरे ऐं न पूरे खां खे रद्द करण जे पर्दे में हिन टोटली उहो ॻाल्हि जो सॼो निज़ाम ठाहियो हो उनखे फसियो जे ॼाणे इल्म खे रद्द करण जो अंदाज़ जे ॼाणे तब न ॼाण जे ॼाणे तब न ॼाण हाणे हिन किताब पढ़ी विछवानी जा ॻाल्हि हिनखे तमामु ख़ूबसूरत ऐं जॾहिं तव्हां दिलि में न कयो त सभ खां बहितरीन अंदाज़ में कादी कादन करे वञे त घणी कावड़ा पाण सभिनी माण्हुनि जी कंस कतूरी काफ़िया जी पढ़ी पढ़ूं सभु तकर मंझी माको खूह में पेई कची कंद जो किताब पढ़ियो कतूरी बि पढ़ी सभु पढ़ीसीं पोइ जेको आहे हिनखे फाया मारींदा तो इहो ॼण त कोई माकोड़ी हुजे साहब हुजे मंझी उहा पई हुजे खूह में उहा थी करे त आसमान खे मापियो उन जा पुट ऐं ॿार ॿुधायो माना रिजेक्शन ऑफ द सुपीरियरिटी ऑफ नॉलेज रिलीजियस नॉलेज रिलीजियोसिटी जेका आहे ऐं हे किताब पढ़ियो वेठो आहियां उनजी समूरी इल्मी तबर ऐं उनजी बरतरी उनजी वैलिडिटी उनजे जाइज़ हुजण उनजो जवाज़ ऐं सनद खे रद्द करे हिन माण्हू फिक्री तरह तमामु वॾा जूनागढ़ पियो विझे
वॾा वॾा महल ठाहिया जंहिंखे ॿिनि टिनि सिलसिले में शहर में घुमंदा अची इहो बराबरि लतीफ़ साईं रुॻो रूहानी आमरीअत जे ख़िलाफ़ जदोजहद ताईं पाण खे मदद करणु कयो लतीफ़ साईं जा ॿ टे कंसिडरेशन जेके ज़हन में उहे ई आहिनि हिकिड़ो आवाम दोस्त इहो तस्वर अॻे रहे मीराबाई में आहे ना अबुल खैर में आहे ना हाफ़िज़ में आहे फर्द जी मिजाज जी फर्द अकेले आवाम दोस्ती एज अ कंसेप्ट है तस्वुर उन ज़मान में 18वीं सदी ताईं हुई द पीपल जो कंसेप्ट जो हो सो मिडिल क्लास था तबका जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॼाणे नथी त जेका लिबरलिज़म आहे तव्हां जेकॾहिं इंग्लैंड ऐं यूरोप जे लिबरलिज़म तारीख़ पढ़ंदव त अरेंज थियो त 19वीं सदी ताईं चयूं त जमहूरियत हुअणु खपे सभिनी खे हिकु जहिड़ा हक़ हुअणु खपे पार्लियामेंट हुअणु खपे पार्लियामेंट बादशाह खां मथे हुअणु खपे बादशाह ऐं आमरनि खे को हक़ नाहे जो अवाम जे हक़नि सां दस्तारी करे सघनि पार्लियामेंट कुली ख़ुदि मुख़्तियार कानून जो सचशूं मज़हबी किताब ऐं ॿिया न पर कानून ऐं पार्लियामेंट हुजे उहो थोरी ॻाल्हि इहा त पार्लियामेंट चूंडण लाइ जेके वोटर हुजनि उहे ग़रीब न हुजनि ग़रीबनि खे वोट ॾियणु घुरिजे ॻाल्हि थोरी एतिरी ऐं ज़ालनि खे वोट न ॾिजे ऐं ग़ुलाम तालीम को टे नंढियूं कयूं ग़ुलामी क़ाइमु रहे औरतुनि खे वोट कोन मिलंदो ऐं शाहूकारनि खां सवाइ ॿियनि खे वोट ॾियणो कोन इहा आहे ब्रिटिश लिबरल यानी समूरी जमहूरियत आहे पर ग़रीबनि आवाम जेको सचो वॾो आवाम पीपल 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 सभु कबो पर पीपल जी डेफिनेशन माना मिडिल क्लास बैरिस्टर वकील जज सरमाएदार दुकानदार हेतिरी ढल नथो भरे उनखे वोट ॾियणो तमामु देरि सां औरतुनि खे देरि सां यूरोप ॾिसंदो त स्विट्ज़रलैंड जहिड़े मुल्क में औरतुनि खे ॿ टे साल थोरा थिया त औरतुनि खे तमामु मुतासिब क़िस्म जी आज़ाद थिया लफ़्ज़ त आहिनि अखरनि में जो ई अड़िया इस्कूली चाढ़ी मुंहुं न चढ़िया हीअ लिबरल आहे लिबरल जी माण्हुनि खे ख़बर ई कान्हे लिबरल जो अखर ठाहे कनि तंहिं करे इहो वञो कोन्हे सचशूं ह्यूमन राइट्स जो तस्वर कीअं निकितो आहे चोथीं सदी खां अॻु में ग्रोटियस जो वॾो अदब बरदार आहे हर शइ जी जड़ हर शइ तारीख़ में कॾहिं हुई मार्क्स मथां सेखारे थी दुनिया में हर शइ तारीख़ जो मतिलबु छा आहे त कॾहिं उहा कान हुई पोइ उहा वजूद में आहे पोइ उहा वॾी थी जवान थी पाण मां शयूं ॼणी पोड़ी थी वरी तारीख़ शयूं का बि शइ अहिड़ी नाहे जंहिं आसमान मां किरी थी लिबरल टूटी इंसान दोस्ती ही जेको फ़र्द जे बदिरां इज्तिमाही तस्वर आहे इहो लतीफ़ कोई किरी ॿी ॻाल्हि त ग़रीब ते रहम करणु जो पुराणो तस्वर पर ग़रीब जे जाइ ते पाण खे रखणु ऐं ग़रीब ते फ़ख्र करणु इहो फ़क़ति लतीफ़ वटि आहे इहो कंहिं वटि कोन्हे बेचारा ग़रीब मिस्कीन ॿिया ते रहम खायो ग़रीब पथर में आहियो पिया आहिनि जो को धणी धोणी कोन्हे इहा ॻाल्हि आहे कई आहे असां ग़रीब न पर ग़रीब असीं आहियूं ऐं असीं सुठा आहियूं ऐं असीं भला आहियूं ऐं असीं तव्हां खां सुठा आहियूं असीं क़ाबिल फ़ख्र आहियूं क़ाबिल रहम न क़ाबिल फ़ख्र आहियूं इहा फ़िक्र जो उॾाम लतीफ़ ऐं फ़क़ति लतीफ़ ॿियो कंहिं वक़्तु कंहिं शाइर में उन दौर ताईं आहे मथन चुबकड़ा सिकंदरा अचनि लतीफ़ो ने ॿुधाए कोन थो करे पहलवान तीर कमान खणण वारनि सूंहं जा संसारनि बहारनि ॿई सब्जियूं महिरान जूं जे अपना शाइर पिया कनि कॾहिं ते वक़्तु ते बांसुरी पिया वॼाइनि सभु में अमन ऐं चइण लॻा लतीफ़ बिल्कुलु सख़्तु रियलिस्ट आहे सख़्तु मथन चुबकड़ा सिकंदरा अचनि सिकंदरा माना पघर चिकियो हेठि पियो मथन नंढियूं नंढियूं भरोठड़ियूं वठो चकेलो पान मिर्च बसर पराणा वठो बाज़ार मां उधार ते खणो मथे ते मथन चुबकड़ा सिकंदरा अचनि खुड़ियूं फेर बकरियूं पघर सिर पेर पुठी हिकिड़ी सिट में ई वड़ वेड़ी चनि मूं लोॾाई रखी वतन पर वतन ग़रीब आवाम घणनि लतीफ़ जो तस्वर ठाहियो त हीरा हीरनि जी ॻाल्हि आहे म्यार मेंदड़ो
ये सब अच्छी पर लती व हीरा ये थोड़ी लती व हीरा संघार आहिनि संघार हिकिड़ो न संघार मारू रुगो मारू न आहे मारू सां गॾु न मारू सॼो लश्कर ऐं मारू सां गॾु आहे पट उन्हनि जी सॼी ज़िंदगी उन्हनि जो उथण उन्हनि जो वेहण सॼो मुआज मारू फ़क़ति अलामत थी बणिजे समूरनि नंगा आंज खणा असीं मारू थो थर खे भाञूं थो ढक ढाटी बरसात जी मौसम आहे बरसात में गुल फुटाइण टाड़ियूं निकितियूं आहिनि इहे मंज़र आहे बिल्कुलु आहे बरसात में कहिड़ो सुठो थिए थो खिड़ियूं अचनि थियूं पर असल ॻाल्हि खिड़ियूं इहे न आहिनि असल ॻाल्हि आहे त बरसात जे करे टुकाट ख़तमु थो थिए बरसात जे करे ग़रीबनि खे अन्न था मिलियो हिकु अर्ज़ा अन्न करे वतन वसाए त संघार ॻाल्हि आहे संघार जे सुख जी ग़रीबनि जे मसइलनि हल थियनि रुगो माण्हू न मेनू जे ॼाण ॾियो त हिकिड़ो शहर आमी सम्झो त हुस्न जो बयान जो मसइलो न आहे मसइलो आहे त मींहुं जॾहिं पवे थो त पोइ छा थो थिए ॻाल्हि ते आयो पोइ मींहुं वठो गुल थिया फुल थिया उहो सभु ठीकु आहे उठो मींहुं वॾो थोरो कढो धणक आहे सुधो आयो धणक सुधो आयो माण्हुनि ते छन छॾे पट पओ समर समाए वियो मनाए आसरो अला आग में कयाला नगर बस तकलीफ़ चए पलर जे पारो तसी पटन झलिया पा हाणे वरी हिकु वरी ॻाल्हि वाहिद वॾाई कया मथे गसन गा ॻाल्हि थी वई गा सांगियन वरिया सा उठ न आव सघूं सांगियन जे साह ईअं हर हंधि साल बराए साल मींहुं बराए माल न डायरेक्टली माण्हू जो कीअं अॼु मुल्क तरफ़ पार ते ककरियूं ॿारियूं वसे थो वॾो ट्रकनि थियूं टारियूं लखियसि लुख लखियनि लुख लतीफ़ चए ठाहियूं तासियल उञाए में रुगो माण्हू न पर मीनूं भिजंदियूं भटारियूं वरी मथां भटारियुनि जी भिजण जा मंदर वसे त रहे मुंद नड़ोई ॾींहं हाणे ॾिसो खटरनि खेता छॾिया जे मिड़ियूं थे मसी खटरूं थियनि भाई वणंदियूं कोन पाणी कोन्हे गाबा मथे गस ॾुख न कंदा गाबनि जी ॻंढी आहे गाबा थी हुजनि खटर हुजनि अन्न अज़ा अन्न हुजे मखण मथे माची हुजे बर वठा थर वठा वठियूं तरायूं फिर जो मंदर निगाहे ॾिसो फिर जो पटन ते कनि विलोड़ा आयूं झू झू माची बजे ॼण बाई पई आहे फिर जो पटन ते कनि विलोड़ा वायूं मखण भरियल हथड़ा संघारियूं सायूं सारे ओन सामयूं पोड़ायूं अरायूं बानियूं ऐं बायूं बखे सोर बांधियूं त साड़नि खे साड़ियूं माण्हू मिर्ग में हाणे मिर्ग बची आहे मार न मिर्ग माना मिर्गनि जी ॻणती नथी आहे साड़नि खे साड़ियूं मिर्ग माना हरण साड़नि खे साड़ियूं माण्हू मिर्ग में यूं आड़ियूं अबर आसरे तारा कारीन सुबुह जे समूंड में नए सजन्यारीन पदर प्यारीन त संघारी सुख हाणे को हिकिड़ो शहर मूंखे अंगण ताज़ी ॿार कुंडियूं पखा पट सुन रती वजो रोमांटिक कंसेप्ट जेको सारंग जे हवाले सां गुज़ारे न करियो ऐं चवंदो रुगो यूटिलिटेरियन शायदि न आहे रोमांटिक बि आहे अंगण ताज़ी ॿार कुंडियूं पखा पट सुन सुरई सेज पासे पिरी मरधामी असां ऐं पिरनि छा लॻूं बराबरि
हू बि ज़िंदा हुजे ऐं बि ज़िंदा हुजां मींहं पिया पवनि अङण ते ताज़ी बीठा हुजनि घोड़ा कुर्सियूं बीठियूं हुजनि सुरई सेज पासे तिरी पोइ मर्दानी हाणे त इहो कंसेप्ट सूंहं आवाम वारा सूंहं जेको कमु थिए तंहिंमें कुर्सियूं गाबा अना टोटल सोसाइटी आवाम दोस्ती न दोस्ती घट कर सकता है आवाम के पंहिंजो साह ऐं पसाह लतीफ़त आदर्शन जो जेको निज़ाम ॾिनो आहे उहो हिन जे रोमानवी शाइरीअ जे बट उन खां मथे आहे लतीफ़त जे आदर्शन खे असांजी सभ खां वॾी वध आहे लतीफ़त जेका निगाह ॾिनी आहे हिन ज़िंदगीअ खे हिन काइनात खे सम्झण जी उन ते गौर करणी आहे लतीफ़त मोस्ट एंटी सिंधी न सिंधी माण्हू जूं गतियूं ऐं आदतूं खे दर्जी करियो त लतीफ़ जा आदत लतीफ़ सिंधी माण्हू नंढड़ो साईं असांजो मुर्शिद तूं बचे असांजो कुतो तूं वञी मोह ॾे मसाए सिंधी माण्हू चवंदा पीगे मां आहे छा तूं परदेस में हलियो पंहिंजे थोर जे हेठां वेठल कोठ पांचो लतीफ़ टोटल उन जेको बदिलाए वॾा आदर्श वॾियूं ख़्वाहिशूं वॾियूं मंज़िल वॾा मक़सद बहरे बेकरां हेॾी क़ौम हेॾा माण्हू हेॾी ज़हन तंहिं लाइ बहरे बेकरां सेवा कर समूह जी नंढड़ी ॻाल्हि सेवा कर समूह जी जद जर वहे तो जाल सवे पर तस्वीर में मानक मोती लाल जे मासो मिले माल त पुॼारा पियो वॾियूं शयुनि जे पुठियां न पोइ नंढड़ियूं ऐं क़ीमती नंढड़ियूं ऐं क़ीमती समुंड जे सेवीन तिनी मानक बेड़िया चिलनि जे चोइन त साम्हूं टाइम सुठी ओड़ा पिया साम्हूं मजाइनि ओड़ा पिया न वरिया आऊं तंहिं मारी भेण करे साम्हूं बि सैण मुंहिंजे जुसे जाड़ जाड़ खारे खेड़ाओ मथे मिठे पोटिया खारे खे खेड़ींदड़ मिठे खे खेड़ींदड़ सभु आहिनि हारी मिठी ज़मीन आहे खारो चलो गनी आहे खारो गनी आहे उनखे बि के जवान जा पुटनि उनखे खेड़ींदा जेके सम्झण ते रहंदा ये खारे जा हारी इनखे खेड़ींदा खारे खेड़ाओ मथे मिठे मिठे पोटिया छो त सोदो कन न सोन जो वॾा विहाऊ मोदी जी बहिराण जा तिंजा कामाऊ साम्हूं ॾी साऊ लड़का लुटिया आछाड़ा अमीर जा लतीफ़ जी रेंज जी आऊं जो लतीफ़ जी ॻाल्हि कयां थो उहे न करे शाइर न ई पिया असांजो को तसब कोन्हे सिंधी मां मिलायो पूरी दुनिया असीं वर्ल्ड सुठी तरह सां पंजाब में चयो लेनिन चयो त हर क़ौम जी सकाफ़त ठाहे थो उनजो हुकुमरान तबिको जेको रजब परस्त एसि ताईं तंहिं करे सकाफ़त ते मोह लॻल रजब परस्ती मजबूरी तरह हर कौम की सकाफत रजब परस्त है अवाम दुश्मन है उनमें फकत के अंसर तरक्की पसंद अंसर है रोए जमीन के कौमन जा सब तरक्की पसंद अंसर गद करे उनमां आलमी तरक्की पसंद सकाफत ठायो वो अवामी सकाफत पंहिंजी कौम जी सकाफत के अनक्रिटिकली है गैर तमकीनी नमूने सां टोटल जो पूरो पंहिंजो करण इहो रजब परस्ती तंहिं असीं पंहिंजे कौम जा फकत तरक्की पसंद अंसर पंहिंजा कयूं था उहे असांजी सकाफत जा अहसान ॿियो आलमी सकाफत तव्हां समझा पाक करो लंबे तो मुझे करता है गम करे अवाम दुश्मन गरीब के खिलाफ प्रोपेगेंडा जो उदार सदी जा पाक का लतीफ़ में आछाड़ा अमीर करिया आवास तो बाजे के बाद अंदर समुद्र में गिरा उनके हेठा आछाड़ा डैरू नजर आई तमाम हेठ गया छाठियूं छागी आया कालुधार कुनन समुंड सूझे जन आणे अमल ओढ़िया ब्याह जे अमी करे मोह काव देई तन सपूं सोझे कठियूं पातारा पेही पता न पातारा ब्याह जे लतीफ़ जा आइडियल्स केर लतीफ़ जा हीरा केर
हीरा हीरा ये रुगो जखरो न रुगो पुनो न रुगो बिहार न ये ॾेंदा कम ये कामेरो को जो ठाकर में चेरो वाले उन इन्हनि हीरन खे बगर तो पर ब जति विदा हीरा दरअसल में खवती है ये तो टके आई है ये घर बैठा है सोनू मुंगलो ये आई लो वो जो हीरा वाला ये छपे जाता ही वाला हीरा ब्याजे अमी करे मोहकाओ नहीं तर सबू सोझे कटियूं पाता पेही पसंदा से अमल करे अमल बना हीरा चवा लतीफ साईं ये तस्वर ईरान में आया है बिल्कुल ईरान में आया आलमी सकरात में आया है पर उन्हें सब बचाए यहाँ ताईं ही दौर हिन दौर लतीफ जे ॿोलीअ खे सम्झण जे पोज़ीशन में अञा ताईं आहे छो त एतिरी तालीम आहे आलमी कल्चर खां आगाह लतीफ खे सम्झण लाइ अञा 2-3 सदियूं खपनि ऐं वधारे ख़ाली थो चवां मूं वटि घणो गौर कयो आहे त मूंखे इहे सम्झाया सम्झण में ॾाढो ॾुखियो पियो मतिलबु हिन सिलसिले ते गौर कयो हालात मां पढ़ियो हूंदो पर हिननि जी सिनोशन्स ॾिसो हिन जी एप्लीकेशन्स ॾिसो पतंग चाहीं पाण खे अची आग बुझा सपना ॿुधो पर पचण घणा पचाया तो बचण खे बचाए लतीफ जो मूड पैसिव न आहे बर्दाश्त करण न आहे टाइम पास करण न आहे लतीफ जो हर किसे खे उल्टो करे उल्टे करण जे अमल खे असीं सिंधी ॿोली में ऐं उर्दू में इनकलाब चऊं था कल्ब माना फेरो शइ खे उल्टो करे लतीफ साईं में चयो अख उल्टी धार फ़ोन उबतो आम खां उल्टण जो अखर जेको आहे जंहिं लाइ इनकलाब आहे उहो सॼो पोइ लतीफ सां पोइ इस्तेमालु थियो आहे लतीफ उन अखर खे उल्टण जे अमल खे मंडी में इस्तेमालु कयो अख उल्टी धार उल्टी माना इनकलाब फेरो शयूं जेके हेठि हुजनि इनकलाब जो अमल छा आहे जेके शयूं हेठि आहिनि तंहिंखे थोरो मथे वरो करणु जेके शयूं मथे आहिनि तंहिंखे थोरो हेठि करणु इहो अमल इनकलाब जो अमल न आहे इहो इर्तिदा जो अमल आहे कमज़ोर खे बाबा सिद्दीक़ चयो आउं तेसि हिते वेहण जो हक़दार न आहियां जेसिताईं तव्हां में जेको कमज़ोर माण्हू हुजे तंहिंखे ताक़तवर माण्हू खां हथ न उठाए ॾेई सघां तेसिताईं आउं ख़िलाफ़ जे तरीक़े ते वेहण लाइक़ु न आहियां पैसे तसवुर न आहे तसवुर आहे उल्टो कर तंहिं करे पतंग चाहे पाण खे त अची आग बुझाए बचण घणा बचाया तूं बचण खे बचाए उल्टो उनखे साफ़ पतंग चाही पाण खे त ॿेड़े पोइ ॼाणी ताण तवड़ा जा आग बुझाण आग खे बुझाण खां अॻु में बस कर शयुनि खे कल्टी कर ख़तम कर डिस्ट्रॉय कर उन जेके शयूं ताण जे तवड़े जा आग बुझाण इनकलाब जो अमल शयुनि जी ट्रांसफॉर्मेशन जो अमल शयुनि खे तब्दील करे पंहिंजे उलट में तब्दील करण जो अमल इहो तसवुर पुरानी शायरी में कंहिं हद ताईं घुमी वता है पर तमामु इनक्वाइट अणपूरे अंदाज में मुकम्मल 25 रास्ते तसवुर तव्हांखे रखी वटि मिलनि था पूरे बड़े ज़रीर में न आहे पचाए पहाड़ जिन रसायो हुक खे तनी संदो जान आहे आगरे खे पहाड़ पत्थर थोड़ो मोदर को बने से टूटी जदों आवड़िया हुए सच्चा रैपर हुए माहिर हुए जे पाण के पहाड़ पत्थर के रवायती पत्थर के रुख में तब्दील करे उनकी क्वालिटी चेंज उनकी क्वालिटी के सुपीरियर बनाए उनकी उलट कर हल्के पत्थर के रुख बनाए यो साजो तसवुर आहे अॼु आवड़िया आया साऊ की जान लाहींदा मोरिया रुख करींदा कट मां रुख ठाहे तब्दील कमज़ोर शइ कचियल शइ किनी शइ जीअं मां चयो आहे भाई इंतज़ाम मुझे से पढ़े थे जो है गुजारों पर बना दिया उन्हीं सरों को कहकशां हुई इंतज़ाम जो अमल इहो अॼु आवड़िया आया साऊ की जान लाहींदा मोरिया रुख करींदा पुनूअ ऐं हिन खां जेको समूरो जेको इश्क आहे लतीफ़ साईं उहो आवड़ियुनि ते ख़र्च कयो उहो खावड़ियुनि ते ख़र्च
पुनो जी करीब आए ना नदी वटि ठाई अरे छेज छपर में पुनो ईंदो पाण ठीक है किथे किथे वांड मिले थो पर जो जंहिं जाम में जलाल ना खाउड़े की तारीफ़ आहे आवड़े की आहे राम करिए जे सुर जी पारी आहे सामियन की आहे वो हमन जी किथे या कंसेप्ट जनरल कंसेप्ट ॾिसो कातिल कमाई करे वे माखी जी कन कातिल वे के कमाए की माखी में तब्दील कर वटा वेही तन बीज के प्यार समाज जे जो जिया इहो ई आहे इनखे करड़े कमाई कर ईअं न मुफ़्त में न दुआन करण था न मेहराज करण था न कमाई करे कातिल कमाई करे वे माखी जे कन वटा वेही तन बीज के प्यार उन्हनि जी लड़ हिन जा हीरा उहे आहिनि कातिल खे कमाई जे कनि था कमाई करे तब्दील कनि था या पंहिंजे समाज में रहे जो माण्हू ॿाहिरि किथां वेठा रहते लतीफ़ जो हीरो कीअं आहे हिकिड़ा त पढ़े विया खाओ ॾियनि खड़ी साहिब बधा सुंदरा चोरी दे मैं डूंगरे कयां पान हणी ॾुखनि दील हणी छह रदाम छपरनि जो अंत ॾेई आया पंहिंजो जिस्म है ॾुखनि सां जिस्म खे टकरायूं ॾुखनि जी पहाड़नि सां पर उन हंध ते वञी पता जॾहिं छपर ख़तमु थी विया हिकिड़ा त इहा खाओ ॾियनि मोञा अंग्रेज़ जी अगड़ी इनते माना चूंदा पर हिकिड़ा माण्हू जेके माण्हू सां गॾिया वेठा माण्हू सां माण्हू ये माण्हू कहिड़े जा माण्हू हूंदा आहिनि वेठा आम माण्हू सां वेठा हूंदा आहिनि माण्हू पंहिंजो थी बि न पियो लती सां चए थो जंहिं माहौल में रहण ते माण्हू मजबूर हुजे लाज़िम न आहे त मयार उन्हनि जा अख़्तियार करे भले कहिड़े वक़्तु कहिड़े नभास में रहे माण्हू जो हुअणु खपे वे मंझि पकड़ ही जो मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजी मां इहो साॻियो ही जो पग आहे उहो लाणी थो खाए इन सां ई वेठो हूंदो आहे हिन जे भेण जी का जॻह अलॻि न आहे हिन जो सुञात का ॿी कान्हे ही इन्हनि सां ई गॾु वेठो आहे वे मंझि वक़्तु पर लाणी न खथूरीअदार चढ़े हिन जा ख़्याल थी कनि खथूरिया दार कंदा उहो हिकु किताब वरी पढ़ियो अख़बार में पढ़ियो त हिन कमु कोन वे मंझि वक़्तु पर खथूरिया दार चढ़े मां मुंहिंजे करे पधर पग अलॻि जॻह सी ज़रूरु चढ़ पर हीअं सी कुझु कर जो मतलब ना त तव्हां पाण घटाए ॿियूं बि सुठियूं आहिनि ऐं चओ फ़क़ति अख़बार ई ॿी ॾींहं ते पेट पारींदड़ फ़क़ति अंग्रेज़ो किताब में असां बि पढ़ियो वेठो हुजे जॻह जी ज़रूरत पर हीअं सी हुते चढ़ लतीफ़ साईं इहे आदर्श पेश कया उहे माण्हू जेके जंहिं जाइ ते रहण ते मजबूर थियनि उहा मजबूरी क़बूल न कनि उनखां वधीक लतीफ़ साईं जो कंसेप्ट आहे डिफाइंस चैलेंज खे क़बूल कनि इनकार कनि शरीर सां साम्हूं टकर खाइण ललकार क़बूल न कर न मञण पल पल से पली ॾम ॾियारी केतिरो पसी दौर दुनिया जो दरिया जो विचां थी न भरी कारी रात करीब ॾांहुं मथां मुब हली न कंहिं झोल झली हुई समन पूरी सुहिणी सियारे सिह रात में या घड़ी वसंदे मींहं हलो तो पुछो सुहिणी जा कर ॼाणे नींद मिहार मरण सीअं मिहार रात सीअं वाहुड़ भरियूं अपार तो पुरले कोड़ियूं सदा सावण ॾींहड़ा हॾे ताण उदार बिहाणीअ वीदार उदार रही कड़ कड़ कुन मवज तो पुरले कोड़ियूं मूं ते जा मिहार जी साथ मां भज तो एक रविय कट जो वदा आर करी मुंदर मझां दिल बसी तक रुरंजे चापर खावड़ियल सापर सिखी ससुई ऑडेसिटी स्टेटस को की कबूल न करण जेकी आहे तंहिंजी पूजा न करण
जेकी नाहे त जुस्तजो कर गुफ्तन यास्मी मीन शवत आंज जुस्तई गुफ्ता कि आंज यास्मी न शवत आना मारसूस चयो त जेकी तू तलाश तो करी वो मिली सगई नथो चईस हा मूंखे तलाश ही उहा शइ जी आहे जेका मिली सघे ई नथी गुफ्तन यास्मी न शवत आना मारसूस जितना अर्श उठको ज़मीन नाए सरो नको चारो चंड जो नको सिज सरो उते आदे सिंधियो लगो गंज करो परे परे प्रेम करो नाथ रचाऊं नाम कंसेप्चुअल फ्रेमवर्क की लतीफ़ जो आहे वो स्काई इज द लिमिट आसमान के बुलंदी वो हवाई जहाज ना है वो लफ्ज़ ना है पूरो जितना पक्षी पे तत्सम के बारी जो बारी नो केर खावड़ की है स्टेटस को जेकी मौजूद आहे उन जे पॉजिटिव ॻाल्हियुनि खे छॾे ॿियनि टोटल शयुनि खे रद्द कर ऐं जेकी मौजूद न आहे तंहिंजे करे ऐं नए दौर जी बिशारत कयो बिशारत ऐं ख़ुशख़बरियूं सुभाणे ईंदो ही शयूं थींदियूं आयो तो अतो या ॾुखियूं ॾुख में आहिनि बुरो को कहो पर आर्यान उजाड़ लाथो सब रोकता हारे खणी हो आर्ट जो कमाए तो तस्वर में कोई शइ मौजूद करे ॾेखारे जेके मौजूद न आहिनि पर पंहिंजे आर्ट ज़रिए माण्हू खे उहे तस्वीरूं ॾेखारे जेके सुभाणे पेश अचणु खपनि ऐं अची सघनि थियूं आर्ट जो कमु इहो आहे आर्ट फोटोग्राफी न आहे जेकी मौजूद आहे जंहिंजी अकासी सिर्फ़ु न आहे मौजूद प्लस जेकी मौजूद न आहे ऐं हुअणु घुरिजे आर्ट जो पेरियल ऐं क्लासिकी मक़सद हो पर आर्याणी उजारियो लाथो सब लोकता हारे घणियो हो छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं को आयो को अथो या ॾुखियूं ॾुखियुनि खे आराम न ॾिनई उल्टो थियो ॾिसो लॻे वञे हर ॻाल्हि उल्टी आहे हेठि वारो शइ मथे थी अचे ॾुखियूं तॾहिं आराम आयो न ॾुखियूं ॾिख ॾिया ॾिख माना कुंवार खे सीअ ते ॾियारे ॾिख लाइ पेश कर ॾुखी उहो थोरो आराम सां करी ॾुखी न ॾुखीअ खे ॾिख ते ॾिया जा लुकनि लूसाठी सा सेज चढ़ी लुकनि जी लूसाठी सब्जी को थधकार में कान रहंदी पर सेज ते चढ़ी उल्टो लतीफ़ जो पैगाम आहे जद्दोजहद इन सब ॻाल्हि जे बारे में आसरूं ऐं दुआऊं न लतीफ़ जे कंसेप्ट में रोमांटिक शायरी फ़क़ति हुस्न जी अकासी आहे पर ही भीड़ जूं शइ लड़ाइयूं शइ छिंगियूं शइ ऐं जेके फैक्ट्स जीअं आहिनि उन्हनि खे हक़ीक़तनि खे मञे पोइ फिरण जूं शइ मतिलबु हक़ीक़तूं क़बूल कनि हक़ीक़तुनि जा इनकार करे रुॻो ठहियूं ॻाल्हियूं करणु लतीफ़ जी शान में घटि लतीफ़ स्ट्रिक्टली ऑब्जेक्टिव स्ट्रिक्ट सख़्त लतीफ़ सॼी शायरी जीअं हक़ीक़तूं आहिनि तीअं थी पेश इश्क में बि खोए बन बन हो घोड़ो प्रीतम मागर मूं मौत पसणा पढ़ायो हाणे ॿेड़ीअ जे हवाले सां सूरत कहिड़ी आहे ॿेड़ी पुराणी वखर पाए में वितरो तरे में सिंधी ॿेड़ी वारो जो माण्हू ॿेड़ी हींअर आहे ॿेड़ी पुराणी वखर पाए में वितरो तरे में तुन पिया पातड़ूं पाणी इहा ॼाणी कड़का उणे ॾींहं वह तिख वहकड़ा औफनाक सूरताल जो या वह तिख वहकड़ा जिते नंढड़ न ठहरनि वॾा गुरू वह साम्हूं जजे बोझ चुबनि नेठूं में नादारियूं वणजारा विझनि बुला मोलमन मूं करे हिकिड़ी ॻाल्हि बदर जा भई तो सुखाणिया मसूमो कपर जो कुन करे शी माठी मंझ पई एॾो सूर सही नंढ रखंदी न पर लतीफ़ जो कमाई बाज़ार उल्टो आबूदत साहिब यूनिटी ऑफ स्ट्रगल ऑफ आबूदत शयुनि जो पाण में मिलाप ऐं हिक ॿिए सां जदोजहद उबतल शयुनि जो मिलाप ऐं पाण में भेद काइनात खे साइंस जो पहलू लतीफ़
तज़ाद के बारे में असां उमर ख़याम असां पुछूं उमर ख़याम खे तज़ाद शयुनि में पंहिंजी काइनात में आहे से काइनात कीर आहे तज़ाद किथां थो अचे जंहिं शयुनि जे अंदरि बि आहे पहिरियों माण्हू वॾो जबरो माण्हू आहे जे इहा ॻाल्हि सम्झी तज़ाद शयुनि जे अंदरि समाए लतीफ़ तज़ाद शाइरी खे इन एंगल खां लतीफ़ जी शाइरी में तज़ाद जो मुकाइनात तज़ाद काइनात की वहदत काइनात आइडेंटिटी इज यूनिवर्सल कॉन्ट्रडिक्शन इज यूनिवर्सल ये ॿई शयूं यूनिवर्सल तज़ाद की हमाहियत जेका आहे उनजो लतीफ़ में तव्हां अदराक कयो तव्हां गौर सां पढ़ो हाणे उबतड़ आहे ॿेड़ी जी हालत ख़राब आहे पर लतीफ़ चए थो इहे बराबरि आहे ॿेड़ीअ जी हालत ख़राब आहे पानी आहे वॾियूं ॿेड़ियूं हली नथियूं सघनि नंढियूं ॿेड़ियूं ॼनि बंदर में ख़तरनाक आहे पर चए थो इंसान जी पंहिंजी ॼाण ऐं सम्झ इन्हनि सभिनी शयुनि खे कंट्रोल करे सघे नंढो माण्हू इहा ॻाल्हि नंढो माण्हू इहा वञाणी घटाए कोन करे थो बाबा बाबा जबल छा आहे जबल कुझु कोन दरिया छा आहे समुंड कुझु कोन्हे ॿेड़ी आहे का नदी भाए ॾेड़ जंहिंखे सिक बिरयानी जे साम्हूं रती ईअं चयो ऐं समुंड छा आहे समुंड सुठी पट जो हिकिड़ो पासे खे ज़ोर ॾे न समुंड तमामु ख़तरनाक आहे पर चए थो त माण्हूअ जो इरादो उन खां अञा वधीक ख़तरनाक समुंड जी हालत तव्हांखे ॾेखारी रेडियो में नातारूं वांडारा विझनि भला ॿेड़ा चशीबो जुबन पर जेकॾहिं को समझदार माण्हू अॻुवाणी करे हिन सॼी जदोजहद जी हिन भेड़ जी हिन समुंड ते कंट्रोल करे सघे थो या लतीफ़ जी इम्तियाज़ जी हेॾे वॾे ख़तरनाक शइ जे साम्हूं उन ॿिहारी आहे इंसानी सम्झ ते बदल इंसानी कारीगरी ते बदल इंसानी सचाई ते बदल सही अॻुवाणी ऐं रहबरी जॾहिं सभिनी शयुनि जे मथां उहो हावी थी सघे थी तॾहिं तुन पिया पाखनियूं पाणी वहे ॿेड़ी ॻाल्हि कई आहे जो तरे में टुग पिया आहे तरे तुन पिया पाखनियूं पाणी वहे खूह झुरझुरूं थियो लाॾूं सभु लड़िया दबड़ सभु ख़तमु तरे तुन पिया पाखनियूं पाणी वहे खूह झुरझुरूं थियो लाॾूं सभु लड़िया पर जिला सधर सुखायास वहे ते वहना पर छाकाणि सुखान सधर ऐं काबुल ऐं कारीगरा तकरे वह जहिड़ो जेको पहाड़ जेको समुंड आहे साम्हूं मुक़ाबिलो कंदो तेसीं खां तरंदी आहे तेसीं हालत उहो अथसि पर सधर सुखान सही इनकंसेप्चुअल रेंज वुसअतुं ये लतीफ़ है इन जनरल एंगल के तव्हां कंदो परफेक्ट आउं ॼाणे मुंहिंजो रास्तो आहे परफेक्ट जदोजहद जो प्रोसेस तंहिंमें जेके बि मंज़रूं अचनि थियूं उन्हनि सभिनी जी निशानदेही मिले जेके बि हिन में इम्कानी मसलन जे रस्ते में रस्तो गुम थी वञे त पोइ चए थो रती सां चए थो तोणे लहे न पे पेर न लहे तोणे लहे न पेर घबराए नहीं गुम थी वञे पणीअ बि न पुॼे जेकॾहिं सॼी उमिरि ॼण जे करे जा हुई जीअरी विरची न वेठी वञी भूं पेठी सिकंदी के सॼण दोस्तों वक़्तु तमामु घणो थी वियो आहे लतीफ़ साईं जे बारे में मूं ॿ टे कंसेप्ट तव्हां जा पेश कया आहिनि हिन दौर में थोरे अॻे आवाम सां मिली पाण खे हिकु करण जो कंसेप्ट जेको 20 सदी जो मासूम ज़ैनुल जो कंसेप्ट आहे इहो कंसेप्ट 17वीं सदी जे अंदरि जंहिं शाइरीअ जे मैदान में जंहिं तरह लतीफ़ ॾिनो आहे मुंहिंजो इहो चवणु आहे मुंहिंजो मुतालो जेको आहे उन पटांगर इन खां ख़ूबसूरत तर तरीक़े सां 20 सदीअ जे कंहिं शाइर अञा ताईं न तव्हां आलमी तारीख़ पढ़ो ख़ुसूसियत सां आलमी अदब ऐं आलमी शाइरी जी तारीख़ पढ़ो जेके तव्हांखे नज़र अचे त मजबूरी तरह कंहिं माण्हूअ इन्हनि इनकलाबी तसवुर खे कंहिं इन खां बहितर ऐं वधीक सुहिणे ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में वधीक गहराई ऐं वधीक वुसअत सां पेश कयो आहे मूंखे महिरबानी करे ॿुधायो लतीफ़ जो फ़िक्र जदीद तरीन जेके अॼु असांजी फ़िक्र जो गुलाम आहिनि उन्हनि खां न रुॻो हमांग आहे पर आर्ट
जे मैदान में पंहिंजे मुक़ाबिल शहर जे भेट में अॻिते आहे। लतीफ़ जी सभ खां वॾी देन हुन जो आवाम दोस्ती, जदोजहद, फेर ऐं दुनिया खे तब्दील करणु, हिकिड़ी नई दुनिया जा अनंताजी ॿाहिरि ॿुढियूं पखा पट सोन सुरई थे पासे फ्री मरका ॾींहं वसनि असां फिरनि छा बराबरि ॾींहं।